स्टैंड बाय। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन, प्रोग्राम सब मेरान में आऊं तहां जी मेज़बान तेरी मवान नाज़रीन कि जिथे भी होंदो खुश होंदो आबाद होंदो ऐं सुबह सुबह जी मसरूफ़ियत में मसरूफ़ हूंदा ऐं हिनी प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे टपाल मेज़बान जे तावन सां असांजे प्रोग्राम सब मेरान में जाबो सजल आहे जिथे आऊं अद सजाद खे भलीकार कंदमि। भलीकार अद सजाद कीअं आहियो? ठीकु आहे। बहितरीन टपाल मेज़बान जी चांहि ठाहे असांखे पीआरींदा आहिनि। बहितरीन रंग, बहितरीन खुशबू, बहितरीन ज़ाइक़ो। जॾहिं को पाकिस्तान आज़ाद थियो तॾहिं को टपाल मेज़बान असांजो साथ आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। त सुबुह सुबुह सां जॾहिं असां पंहिंजे घरनि खां पंहिंजे कमकार लाइ निकिरंदा आहियूं यकीनन ख़ैर आफ़ियत सां दुआ कंदा आहियूं त या अलाह असांजो सॼो ॾींहुं इलाही भलाई वारो इलाही बहितर वारो ऐं उन सां गॾोगॾु असांखे इहा बि दुआ करणु घुरिजे त असांजे हथों कंहिंजो को नुक़सानु न थिए या असांजे हथों कंहिंजो दिलि आज़ारी न थिए, न ई कोई असां अणहूंदी अहिड़ी का ॻाल्हि कयूं जो ॿियो एतिरो ॾुखारो थी वञे त अलाह नाराज़ थी वञे। त गॾोगॾु इहा बि दुआ गुज़ार कयो त या अलाह मुंहिंजे हथों हमेशह ख़ैर ई ख़ैर थिए। जो छा फ़ाइदो थींदो आहे त जेतिरो अलाह साईं खां असां उनजे ॿारनि जी या उन्हनि जे बंदनि जी जेकी केयर कंदासीं उहो असांखे रिटर्न में मिलंदी। ऐं उन सां गॾोगॾु सिर्फ़ु महज़ जानवरनि जा बि असां सोचंदा आहियूं त जानवर बि असांखे जेके अलाह साईं जी या ॿी मख़लूक आहे उन्हनि खे बि असांखे ख़्यालु रखणु घुरिजे। ख़ासि तौर ते अगरि को ज़ख़्मी आहे की छा आहे या को ॾिसो था त को गुम थी वियो आहे जानवर त उन्हनि खे बि जेको असांखे पालणु केयर करणु उहो बि सवाब में शामिलु थिए थो। पखी आहिनि पर माना हर जेकी साह वारी शइ आहे जेकी अलाह साईं जी ख़ल्क़िल मख़लूक आहे उन जो ख़्यालु करणु एहसासु करण में अलाह साईं ॾाढो ख़ुशि थिए थो। हमेशह असांखे पंहिंजी कोशिशि इहा करणु घुरिजे त पंहिंजे रब खे राज़ी करणु घुरिजे ऐं हमेशह का न का ॻाल्हि जेकी आहिनि पंहिंजे ॿारनि खे ख़ासि तौर ते सुठे इख़लाक़ सुठनि रवैयनि जे हवाले सां सुठे पॉज़िटिव ईथिक्स जे हवाले सां ॿारनि खे सम्झाइणु घुरिजे त हीअ शइ करण सां अलाह साईं ख़ुशि थींदो आहे। हीअ कंहिंजी मदद करण सां अलाह साईं ख़ुशि थींदो आहे। कंहिंखे का अगरि तव्हां को सुठी शइ सुठो खाधो खाओ था उहो ॾियण सां बि अलाह साईं ख़ुशि थींदो आहे। त हिननि ॿारनि में एॾा सुठी बहितरीन सुठा रवैया उन्हनि में पैदा थींदा। इहे ॿार अॻिते हली करे हमदर्द नरम दिलि ऐं हर कंहिंजे लाइ सॉफ्ट करणु रखणु असांखे तरबियत ई पंहिंजे ॿारनि जी ईअं ई करणु घुरिजे। न ई बुग़्ज़ ग़ीबत नफ़रत जो वीचार। ख़ासि तौर ते जॉइंट फैमिलीज़ में त मूं अक्सर इहो ॾिठो आहे त अगरि वॾा पाण में विढ़ियल आहिनि त नंढनि खे फीडिंग कंदा त नंढनि जे दिलि में जेको आहे उन्हनि खे बुग़्ज़ पैदा कंदा त हीअं था कनि, तव्हांजे फादर सां हीअं था कनि या मूंसां हीअं था कनि। तव्हांजे ख़ासि तौर ते खाधे पीते जे लिहाज़ सां या हिन जे लिहाज़ सां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते जेको आहे पाण में त जेको वॾा वॾनि त नंढनि जे दिलनि में बि जेको आहे बुग़्ज़ पैदा कंदा। त उदाहरण जेको आहे इहा कोशिशि कंदा कयो त ॿार हेॾा गुलनि जहिड़ा हूंदा आहिनि इलाही मासूम हूंदा आहिनि ऐं जीअं जेको अक्स उन्हनि खे ॾेखारिबो आहे त उहो अक्स उन्हनि जे अंदरि जेको छापिजी वेंदो आहे। उहो वरी छा थींदो आहे वक़्त सां गॾोगॾु वापसि उन्हनि माउ पीउ खे ई रिटर्न में उहा शइ मिलंदी आहे। त कोशिशि कंदा कयो पंहिंजे ॿारनि जी वधि में वधि सुठी ऐं बहितर तरबियत करण जी जीअं त हिन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि। बहितरीन सुगड़नि मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते त हीअं जेको हाणे ॾिसनि थी तव्हां जेको आहे असांजे उतां वारो प्रोग्राम ॾिठो उहो उनमें जेके रिपीटर प्रोग्राम में बि मौजूदु हुया ऐं काफ़ी मुनफ़रद जेको प्रोग्राम असांजे उतां करो ऐं ख़ासि तौर ते उतां कल्चर खे जेको असांजी महिरान टेलीविजन जेको प्रमोट करे थी उन में काफ़ी सारी जेकी हुन मसइला मसाइल इशूज़ ऐं गॾु पाण में रहणु प्यार मोहबत इवन की इहो न आहे त तव्हां हिकिड़ो ख़ानदान आहियो या हिकिड़ी फैमिली जा आहियो त उन्हनि में ई गॾु रहणु न तव्हांजे जेके आस पास इर्द गिर्द में जेके घर आहिनि इलाइक़ा आहिनि पाड़ा आहिनि उन्हनि में बि अगरि कोई अचे त उन्हनि जो कीअं आदर भाव कजे या कहिड़ा इशूज़ आहिनि कहिड़ा मसइला आहिनि उन्हनि खे कीअं डिस्कस कजे उन्हनि जो हल कीअं कढिजे। हमेशह जेको एक्शन सां ई को हल न निकिरंदो आहे गुफ़्तगू ॻाल्हाइण सां बि हल निकिरंदो आहे। त असांजे उताक में इहे काफ़ी सारियूं कचहरियूं यकीननि तव्हां ॾिसी इंजॉय कंदा हूंदो त अचो त नाज़रीन उन्हनि खे आउं वेलकम कंदमि ऐं अॼु त हू पंहिंजी न्याणी सां बि गॾु आया आहिनि। मूंखे इलाही ख़ुशी थिए थी न्याणी जेकी आहे उहा बि बहितरीन जेकी ईंदड़ वक़्तु इलाही सुठी सुगड़ थींदी साबित थींदी ऐं काफ़ी सुठा भेद पढ़ंदी आहे त इंस्पिरेशन आहे हिकिड़ी आहे नंढी ख़ूबसूरत जेकी आहे नंढी न्याणी असां उन्हनि सां गॾु मौजूदु आहे। अचो त नाज़रीन खे वेलकम कंदासीं। अली अकबर चांडियो कीअं आहियो? ठीकु आहे भलीकार तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो दीदी? ख़ैर आहे बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सां गॾु तव्हांजी न्याणी आई हलीमा। हलीमा कीअं आहियो? ठीकु आहियो? हलीमा खे बि भलीकार कंदासीं। हलीमा ख़ुशि आहियो?
जी तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक केॾा सुहिणा था लॻो अजरक बि अजरक वाकई असांजी इलाही सूंहं आहे ख़ासि तौर जहिड़ी नियाणियुनि जे मथनि ते कुलनि ते जॾहिं अजरक हूंदी आहे त इलाही नाज़ महसूसु थींदो आहे इलाही प्राउड महसूसु थींदो आहे हिते हिकिड़ो अहिड़ो लिबास जेको हर स्टाइल में हर रंग में जेको असां जे नियाणियुनि जे हवाले सां अगरि असांखे पाईंदासीं वेयर कंदासीं त इलाही निखरी पवंदो आहे त हलीमा खे ॾिसी मूंखे वाकई अॼु इलाही ॾाढी ख़ुशी थी थिए अच्छा तव्हां जेको हाणे उताक में तव्हां प्रोग्राम जेको हुयो रिपीट हले पियो छा चवणु चाहींदो असांजे उताक वारे प्रोग्राम लाइ? असांजी उताक माशाअल्लाह तमामु सुठे अंदाज़ में पेश बि थिए थी ऐं दोस्त बि तमामु सुठा सुठा अचनि था पूरी दुनिया में ॾेह परॾेह में असांजी उताक प्रोग्राम माण्हू ॾिसनि पिया था चाह सां ऐं मोहबत सां अचनि बि था काफ़ी तमामु भलो प्रोग्राम आहे असांखे त तमामु पसंदि आहे पर अवाम खे बि तमामु पसंदि आहे जेके ॾेह परॾेह में ॾिसनि था उहे दोस्त फ़ोननि ते इन्हनि ते असां सां राब्तो कनि था त तव्हांजो असांजी उताक प्रोग्राम माना कहिड़ा फ़ाइदा तव्हांखे लॻनि था असांजे उताक जे प्रोग्राम सां माण्हुनि खे? बिल्कुलु आहिनि अदी छो कोन आहिनि हुनमें नसीहत मिले थी पई ऐं असांजी पुराणी रवायत जेका आहे ऐं रीत रस्म इहा आहे ओताक उनमें ॾुख सूर सलजे थो काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे उतां मालूमात पवे थी पई डॉक्टर अचनि था असांजा पंहिंजो ड्रामनि वारा दोस्त अचनि पिया ऐं काफ़ी जेके वॾेरा अचनि पिया उहे बि असांखे ॿुधाइनि पिया अहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं सुगड़ ऐं फनकार तमामु पुराणा साज़ उन्हनि में चमक जहिड़ो साज़ आहे या जीअं मीन आहे इन्हनि वीचारनि खे ॿाहिरि कोन पिया ॿुधनि हाणे जेकॾहिं इहा ओताक असांजी ओताक प्रोग्राम शुरू थियो आहे त तमामु सुठी इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त इहे पुराणी रवायत आहे असांजे ओताकुनि में वेहण वञणु हिकिड़ो अजीब नयो वर्ड अची वियो आहे ड्राइंग रूम्स में जेके आहे उन ताईं लिमिटेशन्स ते रहिजी वई आहे लेकिन ओताक जो जेको वर्ड जेके जीअं हिननि ॿुधायो त काफ़ी कुझु सिखण खां मिलण खां पढ़ाइण खां मिले थो नंढा जेके आहिनि आराम सां चुप करे वॾनि जी ॻाल्हियूं जेके इम्पोर्टेंट ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे उनखे ॿुधंदा आहिनि सिखंदा आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी में उनखे वरी आज़माईंदा बि आहिनि त केॾो सुठो इहो तरीक़ो आहे ओताक सिस्टम जेको ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त असांजो मेहरान टीवी ऑफिशियल चैनल यूट्यूब ते अवेलेबल आहे उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा उन सां गॾु बेल आइकन खे बि प्रेस कंदा त जीअं असांजे मेहरान टेलीविजन ते जेतिरा बि प्रोग्राम एंटरटेनमेंट जा न्यूज़ ऐं उन सां गॾोगॾु असांजी ओताक बि तव्हां ॾिसी सघो था ऐं सुब मेहरान ॾिसी सघो था ॿारनि जो प्रोग्राम ॾिसी सघो था सिधी ॻाल्हि ॾिसी सघो था ज़राए जेको आहे ज़राई दुनिया डॉक्टरनि जो प्रोग्राम आहे ओवरऑल जेका बि मेहरान टेलीविजन ते प्रोग्राम जेको तव्हांखे सपोज़ मिस था थी वञनि उहो तव्हां आराम सां पंहिंजे टाइम ते इंजॉय करे सघो था मेहरान टीवी ऑफिशियल यूट्यूब ते इहो चैनल अवेलेबल आहे प्लीज़ उनखे लाइक कंदा शेयर कंदा ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा छो त हुनमें न्यूज़ अपडेट बि तव्हांखे करंट न्यूज़ जेके तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी ऐं पर त हाणे हिकिड़ो कोरोना यको आहे इन महिल ताईं ऐं उन सां गॾोगॾु महांगाई बि आहे त अकबर चांडोस असां मौजूदु आहिनि बहितरीन सुगड़ आहिनि हलूं था हुन ते असांखे कोरोना ते छा कहिड़ो बेत था ॿुधाइनि जी नसीहत जो बैत हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि जी जी त माण्हू सदाई असांजी सिंधी में पहाको चवणी बि आहे त सीटबो जेको सो सटबो तंहिंजे करे थोरी निवड़त हुजे हुनजे करे मूं अर्ज़ु कयो त निड़त सी रख नीह थी हेठां सां हल वॾाई कढ वजूद मां इहो ओखो अथई अमल तकबर तड़ायो अज़ाज़ील खे तॾहिं आ तड़ल गाफ़िल न थी गुरूर छॾे ॾे अदा कर अकुल ही धन दौलत दुनिया जा भाउ ॾिसी न भुल कम न ईंदई कबर में इहे मारियूं ऐं महल हिते माझांदे जो माॻु आहे ईंदी ओचितो अजल पोइ नई धरींदई धूड़ में मथां बीणो विझी बल कांधी न हलंदई के चॾे उते हलणो आहे खल अकबर इहा अथई महल पोइ हे हणंदे हथड़ा यकीन काफ़ी अहिड़ा इंसान तकबुर कंदो आहे हिकिड़ी नंढी का शइ कामयाबी मिली वेंदी आहे त उन ते सभु कुझु ओवर आहे सम्झो तव्हां ई सभु कुझु आया अच्छा कोरोना ते कहिड़ो ठाहियो अथव कोरोना ते बेत तव्हां कहिड़ो कोरोना दादी हाणे अलाह जी महिरबानी सां 9 साल थियो अलाह पर हाणे हिन में असांजी जान छॾे इंशाअल्लाह बाक़ी कोरोना ॾाढो असांखे तंग कयो आहे गरीब माण्हू मुतासिर घणो थियो आहे छो जो हुननि जा रोज़गार धंधा जीअं स्कूल बंदि आहिनि नंढड़ियूं नियाणियूं वीचारियूं पढ़नि पियूं उन्हनि खे स्कूल वञनि कोन पियूं हुन ते मूं अॻ में हिकिड़ो कोरोना ते बैत चयो हो त जॾहिं चीन खां कोरोना न ई आई त असां पोड़ा माण्हू वधीक डिॼूं पिया चऊं कोरोना अची वियो आहे पाकिस्तान में मुंहिंजो कोरोना अची वियो अलाए मर्द आहे अलाए माई आहे अलाए छा आहे चऊं मर्द माई न आहे बीमारी आहे हा असां चयो छा आहे पोड़े खे त 8 ॾींहंनि में ख़तम थी करे मां चयो असां अलाह भाई आहे हुन ते मूं बैत लिखियो त कोरोना वायरस पई आहे काहे चीन जा छॾियईं कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिलि थी धड़के निंड ई न आहे
कोरोना वायरस कयो वयल बद घरन में आहियूं जेल किंजा पिपड़ बुकियूं फयल डिंग विधा न कई ड्राहे कोरोना वायरस पई काहे चीन जा छॾई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे परहेज़ पंहिंजी जारी रखो यार न कैसा यारी रखो गंदगी खां बेज़ारी रखो बूथ ते ॿधो छिका ठाहे कोरोना वायरस पई काहे चीन जा छॾई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे दुआऊं घुरो शाकिर थियो सभु शुक्र कयो ज़ाकिर थी वई ज़िक्र कयो ॻाल्हि इन्हीअ जो फ़िक्र कयो मर्ज़ बीठो तो मथां बाहे कोरोना वायरस पई काहे चीन जा छॾई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे दुआऊं घुरऊं रब खां अचो अकबर लहे मुल्क तां अचो ख़ुशि हुजे हर ॿुढो बचो मौला हीअ मुसीबत लाहे कोरोना वायरस पई काहे चीन जा छॾई कम ई लाहे पाकिस्तान बि पहुती आहे दिल थी धड़के निंड ई नाहे वाकई दिल थी धड़के निंड ई नाहे निंड तो काफ़ी हवाले सां पियूं ठहियल आहिनि महांगाई जे हवाले सां बेरोज़गारी जे हवाले सां ऐं उन सां गॾु कुझु इंसान जेके पंहिंजे ज़िंदगी में कुझु अहिड़ा टास्क मस्कत जेके रखिया हुया उहे बि कोरोना जे जेके वर चढ़ी आहे त उन्हनि जी वजह खां बि निंडूं ठहियल आहिनि पर हमेशह कोशिशि हमेशह सुठी जी कजे अलाह खां जेको आहे मायूस न थिजे हर वक़्तु पंहिंजे रब खे ॿाझाइजे त या अलाह मुंहिंजे हिन कम में आसानी करी या अलाह हीअ सभु शइ जेके आहे न रब खां वधीक जेको आहे असांजो पंहिंजो जेको ॿियो कोई बि कोन्हे हर वक़्तु जेको असांखे 70 माण्हुनि जेतिरो प्यार कंदो आहे हर जेकी बि का ॻाल्हि आहे पंहिंजे रब सां शेयर ज़रूरु कंदा कयो मुकरम पर नाज़रीन हींअर हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ऐं हिन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाय है जेके थोड़ी देर पोइ असांखे 10,000 इंजॉय कराईंदा काॾे न वञिजो असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रासवी टपाल मेज़बान चाय आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असां प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी कहिड़ा हाल आहिनि बिल्कुलु ठीकु ठाक बाबू जा पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां अमाला खान जोड़ो सिंध पंजाब बॉर्डर कोट सब्ज़र अवां के भलीकार प्रोग्राम सुबह बराड़ में जी कीअं पई गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो माशाल्लाह प्रोग्राम तव्हांजो भलो आहे ॿुधे न सभु प्रोग्राम भला आहिनि असांजी उताक आहे इहो तव्हांजो प्रोग्राम आहे जी महिरबानी बाक़ाइदा असीं ॾिसंदा आहियूं मेहरान टीवी महिरबानी मेहरान टीवी जी लतीफ़ साईं जा जेके इहे आहिनि ॿुधे न तारीफ़ कराईंदा आहियो सही वॾी असांजे लाइ जेकी आहे न ॼाण आहे महिरबानी यकीनन मेहरान टीवी हमेशह मुनफरिद प्रोग्राम तव्हां लाइ सभु खणी ईंदो आहे नॉलेज जो जेको प्रोग्राम तव्हां ॾींदा आहियो अॼु बि अली अकबर चांजो साहिबु वेठो आहे असांखे को सराइकी में ॿुधाए ठीकु आहे बहितरीन जेके सुगड़ आहिनि उहो तव्हांखे सुठो बेहती ॿुधाईंदा ऐं सराइकी में बि ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा अच्छा मौसम कीअं आहे तव्हांजो हिते मौसम कीअं थधि आहे हिन महिल मौसम अभी बस हवा हले थी त नॉर्मल आहे अॻे में ॾाढी थधि हुई हाणे त वरी राति जा वठी थोरो नॉर्मल थी वियो आहे सही अच्छा तव्हांखे सुगड़ाए पींदी आहे को तव्हां बेत ॿुधाईंदो सराइकी में भला हा थोरो घणो मिड़ई सुगर त न आहियूं मिड़ई ॼनि जा हलो भला ॼाण त माण्हू रखंदो कोशिशि कयो भला ॿुधायो हा अखियार होवे दिलदार होवे पिछे यारी लावण चस यार होवे दिलदार होवे पिछे यारी लावण चस सिर दा बदला सिर मंगे पिछे सिर ॾेवण कही कस काफिर हे जेको लाके यारी पिछो आंखे असांजी बस यारी लावण तोड़ निभावण असांजो पीर फरीद दा दस वाह वाह गुलाम फरीद जी जबरदस्त शायरी बेहतरीन ॾाढी जबरदस्त ॾाढी सुठी शायरी में लाइक वणी थैंक यू सो मच ख़ासि कार जेको आहे न माना जूना बिरादरी मशाक ऐं काज़ी अहमद नवाज़ साहिब खे ॿुधाईंदोसि सलाम पेश कंदोसि उन्हनि खे ठीक है तव्हांजो सलाम पहुचायूं तो सिंधी शायरी भी पहुच गई तो सिंधी शायरी यकीनन उन्हें ॿुधी उन्हें एंजॉय करे सन वॾी वॾी महिरबानी तुसां असांजे प्रोग्राम च शामिल थिए सभिनी को सलाम ॾियावे ॼाणे यार महिरबानी
थैंक यू सो मच। मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि अहिड़ा कॉलर्स जेके असांजे प्रोग्राम सुबुह मेरा में शामिल थींदा आहिनि। बिल्कुलु ही जेको फैमिली प्रोग्राम आहे ऐं पंहिंजी जेकी आहे ॻाल्हि पंहिंजे सिवाय पंहिंजी ख़ुशी जेके असां सां शेयर कंदा आहिनि ऐं सुठो लॻंदो आहे। आउं चाहींदी आहियां त ईअं ई जेके पंहिंजे ख़ुशियुनि जो इज़हार असांजे प्रोग्राम सुबुह मेरा में कंदा ऐं वरी नंबर आउं अनाउंस कंदमि 02212102885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं इहो बि ॿुधाईंदी हलां त ही सभु प्रोग्राम जेके आहिनि असांजे यूट्यूब पेज ते अवेलेबल आहिनि। मेहरान टीवी ऑफिशियल चैनल असांजे यूट्यूब ते अवेलेबल आहे। उनखे लाइक कंदा सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा। त हलूं था वरी असां जेको आहे अकबर चांडियो ॾे त जेको असांखे हींअर ॿियो जेको आहे कहिड़ो बेत ॿुधाइनि था। जी सराइकी में को बेत यादि आहे? जी सही सराइकी में बेत आहे ओसियड़े जो। जी जी ओसीड़े जो को बेत सराइकी में बेत या को अचे थो त उन जी आमद में माण्हू सजण तूं घोल घटा जे अंगण में दे आवे लियड़ा पावे ऐं अखियां कूं में सेज करा जे कदम आण घुमावे लियड़ा पावे दुख दूर थी वन सब सूर वञन जे दिल भर दीद मिलावे लियड़ा पावे मेरे गूंदर गम सब गार थी वन जे मिठड़ा मुर्क अलावे लियड़ा पावे ईदा थी वन अकबर जे महबूब मुख विखावे लियड़ा पावे। अञा अर्ज़ कंदुमि त सिक सोने सजण जी तंग किता सिक सोने सजण जी तंग किता आने ये कुछ इंतजार इज़हार यकीन सिराकी घटि सां थोरो लिखूं था ॿोली आहे सिंधी। अच्छा अच्छा सही उन हिसाब सां पोइ सिराकी घटि थोरो लिखूं था न बहितरीन ज़बरदस्त हणूं था। हाणे हलीमा ॾे हलीमा जेको असांखे सिंगार ते जेको बेत पढ़ी ॿुधाई हुई। जी हलीमा सिंगार जो बेत थी रहा सिंगार जो बेत थी रहा दिल दस नाला रातिन जा जंहिंमें आमद थी हुई आका जी साबिया जी भलाई हुई रात जब बारह रबियल अव्वल जी रजनीअ में बरसी रहमत जी बरसात जब हुरूं परियूं भी झूमण लॻियूं पिया उन्स मथां असरात जब जे शफ जानिब जो जलवो थियो से लेल जा वालम हाथ जब मटी रहन जी रौनक भुतन बे करे सदा पड़ा कलमात जब चे बोल पइजी अचियनी में पोए प्रपुटी प्रभात जब पसी पिरिया खे परिसाईं ते सलवात जब ते सब मथा मा सदके थिया आयो अरबी थी आईना माता जब उन तन्नी तमसर में शान वारो लियो मुंह मिली सौगात जब चांडा अकबर नबी निर्वार थियो कुल रोशन थी कायनात जब। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत ॾिसो त ही न्याणी जेको आहे ही बि हिकिड़ो इल्मु अदब ऐं जिन सां हिकिड़े मुस्तक़बिल जी जेके ख़ूबसूरत जेके महिमार आहे। असां ॾिसो न टैलेंट हूंदो माउ पीउ जेको न हूंदो त का न का ॿार में को पंहिंजो टैलेंट ॾिसी करे उन खे ई कंटिन्यूसली खणनि। तव्हां बि पंहिंजे ॿारनि में ॾिसो त हुनमें कहिड़ी शइ में एक्सपर्टीज़ आहे। अगरि हू कुकिंग जे लिहाज़ सां एक्सपर्ट आहे या आर्ट जे लिहाज़ सां एक्सपर्ट आहे त उनखे उन ते वधीक तवजो ॾियो उनखे उन शइ में घणी हैंडलिंग ॾियो फ्री हैंड्स ॾियो त हर शइ जो स्कोप ज़रूरु आहे। ईअं न आहे त तव्हां सम्झो त हीअ अगरि गिटार वॼाईंदो त हिन जो को स्कोप कोन्हे। अॼुकल्ह त एॾी दुनिया वसी थी वई आहे हर शइ जी असांखे नीड थिए थी हर शइ जी छो त असां पाण को कमु करण लाइ तयारु कोन आहियूं। चवंदा आहियूं त को न को असांजो जेको आहे कमु करे वठे असां पाण जेको आहे ईज़ी पे करे छॾंदासीं उनखे लेकिन असांजी को हेल्प हैंडिंग थी वञे त इन जे लाइ जेके बि स्किल्स आहिनि जेके न आहिनि तव्हांखे ज़रूरु सिखणु घुरजनि ऐं कॾहिं बि तव्हांजा जेके उहे स्किल्स ईंदड़ वक़्त में त ज़ाया कोन थींदा। छो त जीअं मूं ॿुधायो त जेके असां सभु चाहियूं था त असांजो कमु करण वारो हिकिड़ो ॿियो कोई हुजे या असांजे बदिरां को का इवेंट खे हाणे एतिरे हद ताईं थींदो त प्रेज़ेंटेशन्स बि तव्हांजो जेका ॿियो कोई ॾींदो तव्हां पाण हुननि खे चवणो जस्ट हायर कंदो चवंदो मुंहिंजी तरफ़ां वञी करे को प्रेज़ेंट करे चए। हालांकि दुनिया एतिरी आसान थी वञे चाहे की असांखे सुस्त बि करे थी त सोचूं त हीअ दुनिया वञे कहिड़े पासे ते असां पाण जेको आहे असां पंहिंजे अंदरि कहिड़ी कहिड़ी शयुनि खे जेको आहे खणी हलूं या कहिड़ी शयुनि खे जेकी असांखे ज़रूरत आहे जेका असांखे अॻिते कमु ईंदी अॻिते असांखे वधि में वधि कमु ईंदी असांखे पंहिंजी तालीम सां गॾु असांखे पंहिंजो हुनर उन सां गॾु असांखे तरबियत उन सां गॾु असांखे नंढे वॾे सां जेको हुनखे हमेशह जेको असां लिहाज़ प्यार ऐं ख़ासि तौर ते कहिड़े बि डिपार्टमेंट में अगरि असां कमु कयूं था कंहिं बि असां शोबे में कमु कयूं था पंहिंजे सीनियर्स जी हमेशह इज़त पंहिंजी रिस्पेक्ट कंदा कयो। छो त ॾिसो सीनियर ई उनखे ख़बर हूंदी आहे त हू कहिड़े हिन मंज़िल ते सीनियर जो वर्ड उन ते इन करे ईंदो आहे त हू काफ़ी महिनत मुशक़त करे हिन मंज़िल ते उहो पहुचंदो आहे त उनखे ख़बर हूंदी आहे त बाबा कहिड़े वक़्त में कहिड़े टर्म ते जेके कहिड़ा मोड़ ईंदा या कहिड़ी जॻह ते कहिड़ा हुते क्लैप्स ईंदा
अगर हू पंहिंजे स्टूडेंट्स के या पंहिंजे शागिर्द के जेको ॿुधाए थो त यकीनन उहा का ॻाल्हि सुठी हुजे बहितर हुजे हक़ में ई हूंदी ना ही कोई इहो चाहींदो त जेको आहे मुंहिंजो पंहिंजो जेके आहिनि शागिर्द आहे त जेको ग़लति रस्ते या ग़लति वे में या लावाबालू थी करे या ओवर कॉन्फिडेंस थी करे उन शइ खे प्रिटेंड या एक्ट करे त हलीमा ॾे ॿियो हणूं था त हलीमा खां हिकिड़ो ॿियो भेद ॿुधूं था जी हलीमा ॿियो कहिड़ो भेद ॿुधाईंदा गौरी जो गौरी जो सिंगार जब गौरी करे गहना हले सोराही सिंगार पाए नथ नसबियूं झुमक झाला हीरन जा के हार छलड़ा पनड़ा कंगण कयूं वरी दूरी पाए धार बकल भूलो बेसरी ऐं ॿियो चूड़ूं चमकेदार कटमाल कोको लौंग लीलम करे कजल जी का ढार परे बखमल रेशम बदन ते हले छम छम करे चमकार परे मखमल रेशम बदन ते हले छम छम करे चमकार पर हलन ॾिसी मुंहिंजा बी बजो थींदसि होश अकुल गुमगार ऐं सूंह सॼण जी तार अकबर छा झलक सिगंदी झले वाह 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 जबरदस्त इहो तव्हांजो ई लिखियल आहे वाकई जबरदस्त इहा कॾहिं शाइरी कई भला केतिरो टाइम थियो इहा वॾो ख़ूबसूरत शाइरी सिंगार ते इलाही बहितरीन शाइरी आहे तव्हांजी हा इहा शाइरी असांजी काफ़ी सालनि खां हले पई थी ऐं हाणे इहा वरी नंढड़ी खे मुंहिंजो त थोरो वरी इहे सनफूं आहिनि असां में सुगड़ा पंहिंजे इन फन में सनफूं थींदियूं आहिनि ॾिठ गुजारत आहे ॾिठ पिरोली या सिंगार जो बैत हाणे इहो आहे गोरी जो सिंगार जेको हाणे पिणे त हिकिड़ी गोरी औरत आहे या उहा सिंगार करे चवे थी त हाणे मूं जहिड़ो त को दुनिया में आहे ई कोन ॾाढी हाणे मां हूअं बि हसीन वरी मां सिंगार कयो इहे पाए थी ज़ेवर ॿेवर त हाणे उन जॻह ते जॾहिं जेकॾहिं हुस्न ॾिसे हबीब जो न त तुंहिंजा इहे सभु विसरी वञनि नबी साईं जो हुस्न वरी आला आहे इन ई चइबो आहे गोरी जो सिंगार हाणे गोरी जो सिंगार सेखारियो आहे यादि कयो आहे नंढड़ी ॾिठ पिरेलियूं गुजारतूं अथसि ऐं पहाका अथसि अच्छा ही केतिरो टाइम अर्सो सिखंदी आहे माना तव्हां इहे तव्हां हिननि खे शाइरी ॾींदा आहियो बेद पढ़ण लाइ सेखारियो त केतिरे अरसे में सिखंदी आहे समझदी आहे हिनखे बसि 2 साल 2.5 थी विया आहिनि 3 जेतिरा जेको आहे सो सिखणु शुरू कयो अथई पोइ थोरा थोरा पहिरियों हूंदा हुआसीं हाणे वधीक सिखी वई आहे हाणे हिनखे सनफुनि जी ख़बर पइजी वई आहे हा त हे मारियूं जो कहिड़ो बैत हूंदो या ही जेको हुनुर खे छा चइबो आहे ही हुनुर कहिड़ो आहे कहिड़े सुर में पढ़ां थी हाणे उहो हुनुर जा बैत अथसि हुन वटि उहो बि ॿुधाईंदी तव्हांखे त ही मारू में थी पढ़ां ही ससुई में थी पढ़ां उहो हुनर जो बैत ईअं आहे त बैत पाइण में जेका ॻाल्हि थींदी उहा ज़ाहिरी त सभु को सम्झंदो त बैत पढ़ी वई पर जॾहिं उनजी वरी माना थींदी चीर थींदी लफ़्ज़नि जी त हुन मां वरी माना ॿी निकिरंदी छा थी ॻाल्हाए हुननि सां चलो मस्जिदनि को ईअं मां वॾो इहो ठहियल न वॾी लॉजिक आहे इन हवाले सां त हिकिड़ी नंढी उमिरि जी ॿार इहे सभु लॉजिक सम्झे तव्हां भला ई छो चयो त हलीमा खे जेके इहे सभु बेत अचणु घुरिजनि तव्हां पाण जेके बहितरीन पाण सुगड़ायो त घटि जेकी हूंदियूं आहिनि नियाणियूं जेकी हूंदियूं आहिनि असां इहे जेकी बेत पढ़ ईअं सुगड़ाइबजे नीस में तव्हां पाण इहो छो सोचियो त तव्हां पंहिंजी नियाणी खे जेको आहे इन जेके इन अदब में हिननि खे स्कूल में आणणु घुरिजे इन शइ में आणणु तव्हां हिननि खे छो सेखारिया भला इहे बेत कहिड़ी को ख़ासि वजह बसि शौक़ु नंढड़ी खे अच्छा उनखे पाण खे शौक़ु थियो चइबो तूं वञे थो टीवियुनि ते प्रोग्रामनि ते मां बि वञा मूंखे बि सेखार नंढड़ियूं आहिनि हिन खां ॿियूं नंढड़ियूं आहिनि उन्हनि जी अञा ॿोली सिधी न आहे साफ़ सिधी नथियूं ॻाल्हाइनि जीअं नंढड़ो ॿार ॿातड़ो ॻाल्हाईंदो आहे थोरो हाणे उहे बि सिखी वियूं आहिनि काफ़ी बेत हिन मां ॿुधी ॿुधी असांखां उहे चवनि असांखे वठी हल हिते आंदियूं बि हुयूं मां हिकिड़े चकर ॿारनि जो प्रोग्राम हो उन में आया त हिते विहारियो मां ॾिठो पिए तमामु शौक़ु थियो त असां बि जेकर सिखूं ज़बरदस्त माना ही टीवी ते ॾिसी चलो ॿार नंढा त शौक़ु सुठी ही शइ जेको हुननि ख़्वाहिश कई बहितरीन ख़्वाहिश कई त असांखे सभु अचणु घुरिजनि हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो सलाम शायदि कॉल ड्रॉप थी वई पोइ तव्हांखे कीअं लॻंदो आहे हलीमा खे ॾिसे करे बेत जॾहिं पढ़ंदी आहे त तव्हांजी छा ख़ुशी थींदी आहे तमामु साईं नंढड़ी हिन हुते सुठी पोज़ीशन ते बेत पढ़े पई ऐं टीवी में वञे पई हाणे ऑनलाइन वारनि प्रोग्राम में घुरायो असांजी सुहिणी पारस PTV ते प्रोग्राम कंदी आहे उन ख़ासि घुरायो नंढड़ी खे त तूं अचो अच असांखे प्रोग्राम में शामिल थी बेत ॿुधाए ऐं ॾाढी सुठी हिनजी इज़त कयूं ऐं तमामु सुठी लेवल ते बेत हिन जा ॿुधूं वाह वाह पोइ हलीमा कचहरी औरतुनि जी कचहरी हा उन में
वाह वाह जबरदस्त जबरदस्त खुशी थी थे असां के नंढड़ी ॿुधूं था त ला इन्हनि खे ईअं ई कामयाब करे ईअं ई जेको आहे केरे ॾिसो ही नंढी एज में जेको आहे टैलेंट आहे न को कंहिं शइ जी ज़रूरत पई न को ॿिए चकर करणु पई ॾिसो ही पंहिंजे टैलेंट जे हवाले सां जेको आहे हू जेको आहे कामयाब थी स्क्रीन ते चढ़णु लॻियो पर नाज़रीन हीअं हूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां तव्हां खे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहिया आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से तावन किया टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहिया आहे ऐं तव्हांजो सॼो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102815 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा जी अरीक बचाणी साहब हाणे ॿुधायो ॿियो कहिड़ो वेत ॿुधाईंदा बैत ॿुधायूं था त अॻ में जेको कोरोना जो बैत मूं पढ़ियो उहो कोरोना त शुरूआत में आई सही या ख़बर न हुई त कोरोना छा आहे सही हाणे ख़बर पई आहे त इहो खंघि ऐं लेस खे कोरोना था चवनि अच्छा हिन ते मूं वरी लिखियो त सॼो साल असांखे इन रुलायो अलाह ख़ैर करे 9 साल आयो आहे हिन में इन जी पाड़पट जी बीमारी जी हुन ते मूं बैत लिखियो त वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल अॻे हूंदो हो खंघि ऐं लेस हाणे चवनि था कोरोना केस वात ते रखियो वतन खेस मुल्क में ॿरी वियो बाएताल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल कम कई अची कोरोना कचा वायरस विधा अथई ॾाढा ॾचा बूसट में आहिनि ॿुढा बचा सुख न ॾिठोसीं सॼो साल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल के कमरनि में बंदि पिया आहिनि के हमराह त होश में न आहिनि किन खे कननि में मास्क आहिनि के टंगियूं वतनि था मुंहं ते टवाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल नकी कंहिंखे निकाब हूंदो हो अहिड़ो हिते न हिसाब हूंदो हो हिक ॿिए सां न हिजाब हूंदो हो अॼु बूथ ॿधियूं वेठी आहे ज़ाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल पिस्तौल रखे पोइ चेक पिया कनि नकी डॉक्टर ठीक पिया कनि मोल माण्हूअ खे पेक पिया कनि भली पोयां पियो पिटे अयाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल चवे चांडियो अकबर उदासी कोरोना मर्ज़ मां वियासीं फासी दुआऊं घुरो सभु वतन वासी क़बूल कंदो रब साईं सवाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल जीअण असांजो कई जंजाल वहड़ी कोरोना तुंहिंजो कमाल वाह वाह यकीनन काफ़ी हक़ीक़त बेस ये सब ॻाल्हियूं आहिनि ऐं जीअं हिननि पिस्तौल जी ॻाल्हि कयो पिस्तौल कोन टेम्परेचर चेक करण वारो हूंदो आहे यकीनन अहिड़ी शेप जो ई हूंदो आहे अच्छा अञा ॿियो को बेत आहे इन अञा कोरोना ते ॿियो को बेत आहे न कोरोना ते ॿियो आहे कोन हींअर ॿियो न हींअर चलो ठीकु आहे लिखियल त काफ़ी आहिनि पर चलो यादि चलो महांगाई ते भला महांगाई ते बि हाणे अॻ में बि मुंहिंजा महांगाई ते काफ़ी आहिनि पर हाणे वरी जॾहिं असांजी हीअ हुकूमत आई त हिननि चयो इमरान ख़ान चयो त बाबा हाणे हुकूमत मुंहिंजी नई ईंदी उन में तब्दीली ईंदी नओं पाकिस्तान ठहंदो तब्दीली ईंदी असांजो ठीकु आहे हाणे हिन जी तब्दीली जेका आई आहे उहा मूं थोरो लिखियो आहे उन ते कुझु त ॿुधो न पाकिस्तान जा पार अची वई आहे तब्दीली यार महांगाई बि उरूज ते आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे सियासतदान ऐं सेठ खपी विया सिंध जा ॿेला ॿेट खपी विया सिंधू दरिया जा पेट खपी विया बाक़ी मुल्क में बचो छा आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे ॿुधो न पाकिस्तान जा पार अची वई आहे तब्दीली यार महांगाई बि उरूज ते आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे इहा तब्दीली आहे न बि छा आहे हा वॾे रन जा वाम लही विया कुड़मिन जा वरी कम लही विया ग़रीब चवनि था चम लही विया नओं निज़ाम पियो आहे काहे अञा बि चओ था तब्दीली न आहे ॿुधो न पाकिस्तान जा पार अची वई आहे तब्दीली यार महांगाई बि उरूज ते आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे बुख बदहाली जोटरी जंग ॿियो बिजली जी लोड शिटिंग घर जे गैस बि कयो आहे तंग छेणा ॿारियूं पिया मुठिया ठाहे अञा बि चओ था तब्दीली न आहे ॿुधो न पाकिस्तान जा पार अची वई आहे तब्दीली यार महांगाई बि उरूज ते आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे सब्जी साड़ी वठण खां वई आहे तूरी भिंडी तरण खां वई आहे राहां दाल बि रधण खां वई आहे साग पलीअ लाइ साह थो साहे अञा बि चओ था तब्दीली न आहे ॿुधो न पाकिस्तान जा पार अची वई आहे तब्दीली यार महांगाई बि उरूज ते आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे पेट पालण बि थियो मुश्किल आहे चांडिया हर शइ चोट चढ़ियल आहे अटो आणियूं त खंड खुटल आहे कक पियो आहे अकबर काहे अञा बि चओ था तब्दीली न आहे ॿुधो न पाकिस्तान जा पार अची वई आहे तब्दीली यार महांगाई बि उरूज ते आहे अञा बि चओ था तब्दीली न आहे
अचे न तब्दीली सही बिल्कुल सही तब्दीली वॾी तब्दीली आई आहे अटो पूरो कयो त खंड कोन्हे काफ़ी हद ताईं यकीनन मूं बि अहिड़ा क्लिप्स ॾिठा आहिनि इंसान जेको आहे हिकिड़ी शइ मसी पूरी करे थो त ॿी शइ जी हिकदमि सां आवाज़ ईंदी आहे त हीअ शइ को त न सही सभु जो बसि रहम करे हर कंहिं ते जेको हीअ आफ़त आहे कीअं आहे जेको आहे हिन सभु शइ खे तारे हर वक़्तु जेको दुआ कयो हर वक़्तु हिक ॿिए लाइ जेको दुआ कयो मतां कंहिं न कंहिं जी हिक ॿिए खे दुआ लॻी वञे ख़ैर आफ़ियत सां हमेशह ख़ैर जी दुआ कंदा कयो त हलूं था वरी हलीमा ॾे हलीमा हींअर छा ॿुधाईंदो असांखे कहिड़ो बेत ॿुधाईंदा असी सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़र पोठन नई पटन ते वेयूं गॾिजी ठाहे घर न की लोड़ा न की लकड़ियूं न की उतर ॾा ओडर पलंग पंहिंजा तॾा तॾियूं पाण सुम्हूं पट पधर बंगलनि खाधा बेतर भाया ये छनियूं ऐं छपर खाज असांजो चिभड़ चोरा ॿियो लुणक ऐं लुलर साओ साग सरेंजो जंहिंजा घर भरिया गनर पट पालक सां प्यार असांजो खाऊं मोहबत साण मटर कुकड़नि ऐं कोरमनि खां वधि चटणीअ जी अचार इहा अफ़ज़ल आहे नकबर सभई खाधा सिंध जा असी सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़ारो बर्फ़ नई बोतलुनि खां पाण कढूं किनारो पका खूह पीअण लाइ ॿियो खुयूं बदल खारो थधा मट मिटीअ जा करूं इस्तेमाल उन्हारो लूण विझी लस्सीअ में करे जाम पियूं झारो पटड़े भतया प्यासी चाढ़ियूं चाणनि जो ॾारो असुल कमु असांजो आहे बनी ऐं ॿारो करूं किर्त पंहिंजी भल पए पियो पारो खेतीअ सां ख़ुशहाल बणायूं पंहिंजो वतन प्यारो चंडिया अकबर सहारो आहे असांखे अलाह जो वाह जबरदस्त बिल्कुल बेशक अल्लाह जो आसरो है ॿियो कंहिंजो आसरो ई न आहे इंसान को हमेशह तवको ई न करणु घुरिजे अंबे जी चवंदा आहिनि त नेकी कर दरिया में डाल ऐं काफ़ी ॾिसो केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि जेकी आहे सिंध जी हिननि ॿुधाई त असां जेके आहिनि चटणी खाइण वारा ऐं जेके लस्सी पीअण वारा जेके असां पाण यकीनन ख़ासि हुते ज़राअत जा कमु करण वारा पूरे कमु ई मेन जेकी ॻाल्हि हिननि कई त पंहिंजे जेको मुल्क खे ख़ुशहाल कयूं काफ़ी हर कोई चाहींदो आहे त ऐं जेको आहे सुठे में सुठो जेको आहे सभु जेको आहे पंहिंजे क़ौम खे ॾियां पंहिंजे माम खे ॾियां लेकिन काफ़ी कुझु अहिड़ा क्लैब्स हींअर अचनि पिया त इन शइ को इंसानु हर कोई मायूस थी वियो आहे पर मायूस न थिए हमेशह उहो ई चयो त पॉजिटिव हिकिड़ी कान का जी चवंदा आहिनि न इंसान एक तिनके को भी एक राह मिल जाती है एक रोशनी हो जाती है त उन रोशनी खे जेको असांखे फॉलो करणु घुरिजे का न का अहिड़ी का शइ जेको ॾिसो पाण खे जाचियो त मूं में कहिड़ी शइ जी खोट आहे मूं में कहिड़ी शइ जी कमी आहे ऐं इहे सभु मूंसां छो था वाक़िया थियनि अक्सर माण्हू चवंदा आहिनि त मूंसां ई छो थो थिए ऐं छा कयो आहे मूंखे जेको आहे ईअं मूंसां अलाह साईं ईअं छो कयो पियो मूंसां इहे काफ़ी अहिड़ा शिकायती अल्फाज़ जेके आहिनि चवंदा आहिनि जेके न चवणु घुरिजनि तव्हां इहो ॾिसो त तव्हां वटि हींअर आहे छा तव्हां वटि कहिड़ी शइ आहे तव्हां जेको उन शइ ते शुकुर कयो या अलाह मूंखे जेको आहे जेको छत आहे मूंखे जेको सुम्हण लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत बेड आहे ख़ासि हुते इहे सभु वॾी नेमतूं आहिनि इन नेमतुनि ते जेतिरो शुकुर कंदा वेंदो त उहो तव्हांखे ॿी टींड ते मिलंदी वेंदियूं जेतिरा तव्हांखे इन हालत ते ख़ासि हुते खाधो खाइण में ॾिसो त काफ़ी माण्हू जेके इलाही परेशान हूंदा आहिनि असां ते फर्ज़ आहे त जेको असां जेको सुठो पाण खाधो खाऊं था न बि न त हिकिड़े माण्हू खे या ॿिनि माण्हू खे या हिकिड़ी फैमिली खे या ॿिनि फैमिलियुनि खे जेको आहे उन्हनि खे खाराइणु घुरिजे त छा मां हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां त इहे असांखे वरी वापसि शयूं ॿी टींड ते मिलंदियूं आहिनि त हूं त हलीमा ॾे हलीमा खां पुछूं त हिकिड़ो ॿियो को असांखे जेको आहे बेत ॿुधाइनि जी हलीमा नारी जो बेटी रहिया उमिरि गुज़ारी उमिरि असां जूपन नई जंगनि में साण वञी सरतिन सां पैरूं चूंडियूं पटनि में काए मायूं कदीमी पंहिंजनि पुराणनि पखनि में अखियुनि विधी कंहिं असांजे न्याणियुनि नई नंगनि में तो क्या रखी उमिरि दा या मेरा ई मन में अहिड़ा धाड़ा धनारनि में अॻु न ॾिठासि अकबर चवे अॻु न ॾिठासि अकबर चवे जे तो आंदो क़ैद करे काबू न कोटनि में कयो ई पवारनि खां परे सांगनरीअ सुमरा मुंहिंजी त की न सरे चांजड़नि जी जुदाईअ में मुंहिंजो हीअणो हित डरे ॾाॾाणनि जे ॾेह जो मन को वांगी वरे चांडिया कुबर पेर भरे वञा पंहिंजे वतन ते वाह जबरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ ॾिसो त ही हमेशह जेके पंहिंजे हवाले सां पंहिंजे सिंध जे हवाले सां ई शइ ते रिलेटेड हुजे का न का शइ त इंसान खे हमेशह सिखणु ऐं सम्झणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते सभु जेको आहे वालदेन ख़ासि तौर ते सभु वालदेन जो ई फर्ज़ु आहे त बाबा असां कहिड़ी हिस्ट्री सां तालुक़ु कयूं था या असांजो छा बुनियादु आहे या असांजो बैग छा आहे या असांखे असां वाक़ुफ़ु रखूं था या असांखे कहिड़ी शइ जेकी आहे असांखे विरसे में विरासत में मिलियल आहे ऐं असां त ख़ुशनसीब आहियूं त असां जेको आहे अहिड़ा इंडस सिविलाइज़ेशन जा मालिक आहियूं जंहिंमें एतिरे क़दीमी जेकी आहे हिस्ट्री सां ॿोली इवन के
के एतिरे इन्वेंशन असांजे जेको आहे सिंध सूबे में असां जेके आहिनि मौजूद आहिनि या कया विया आहिनि हिन महिल ताईं बि एतिरा बहितरीन जेके आहिनि टैलेंट जेको इलाही मौजूद आहिनि त नाज़रीन हींअर वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम 57 कया टपाल मेज़बान जेके बताए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन एक तो वीर भलीकार प्रकार सब मेरा में तहां जो साथ भी हुंदो फोन कॉल के जरिए नंबर अनाउंस करनम जेको स्क्रीन ते भी हुंदो 022210228 डायल कर प्रोग्राम में जरूर शामिल थींदा एडी प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तन जमान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे है ऐं जी तरह सां गॾु अली अकबर चांद जो बेहतरीन सुगर मौजूद है उन सां गॾु गॾु उनजी न्याणी हलीमा भी मौजूद आहे जेको ॿुधाए ख़ुशी थी थिए त जेको हिननि पंहिंजी न्याणियुनि खे एतिरो हिन हवाले सां पढ़ायो लिखायो ऐं अॻिते बि जेको आहे मज़ीद जेको मेहनत कंदा त ॾिसो त पंहिंजे वालिदैन जो ही फर्ज़ हूंदो आहे त पंहिंजी न्याणियुनि खे जेको आहे एतिरी तालीम में तरबियत ॾियनि ज़रूरी न आहे त तव्हां तालीम जेको आहे उनखे डॉक्टरी या इवन के टीचिंग जे हवाले सां ॾियो या के हथ जे हुनर जे हवाले सां ॾियो को न को टैलेंट हुन में मौजूद आहे त उन्हनि खे खणी करे उनखे ग्रूमिंग हवाले सां कयो। जी तव्हां छा चवणु चाहींदो त न्याणियुनि जी तालीम केतिरी ज़रूरी आहे या न्याणियुनि खे केतिरे हद ताईं हुनर अचणु घुरिजे? न्याणी जी त कोशिशि असांजी त वॾी आहे त अलाह करे त हिनखे पढ़ायूं बि क़ुर शरीफ़ जो सबक़ बि वठंदी आहे माशाअल्लाह ऐं पढ़ाइण जो त इरादो आहे पर आहियूं ग़रीब माण्हू सरकारी अस्पताल इन्हनि में स्कूलनि में छॾी पिया उते एतिरी पढ़ाई घटि आहे एतिरी पढ़ाई सही न आहे हींअर त वरी लॉकडाउन लॻी आहे सरकारी स्कूलनि में त पढ़ाई ॾाढी सुठी आहे छो न कोन था पढ़ाइनि छो कोन था पढ़ाइनि तव्हां पाण जेके पैसे वारा माण्हू उहे वञनि था पोइ ट्यूशन पढ़नि था ॿार असां ट्यूशन पढ़ाए नथा सघूं। न आऊं चवां थी त मां काफ़ी जेके आहिनि स्कूल जेके आहिनि सरकारी स्कूल्स आहिनि हींअर त अञा एॾा भला आहिनि काफ़ी सारा ऐं हीअ त मूंखे इलाही होशियार लॻे थी ऐं जल्दी का शइ सम्झण वारी लिखण वारी मूंखे त इलाही होशियार लॻे पई असां वटि त कोन था हिनखे सबक़ लिखी ॾींदा आहिनि हाणे वञी अहिड़ो लिखी अचिजांइ बसि ईअं बि न सम्झनि त छा लिखी ॾिनो आहे छा न कयो आहे अच्छा ईअं करे छॾे ॾियनि वीचारनि खे कोन्हे का हुते पढ़ाई जो हाल असां मां पाण वञी हेड मास्टर सां मिलियुसि सही चई उर्दू सां हिते घणो ॻाल्हाइनि अच्छा नहीं हमने बहुत इसको समझ जाते हैं लेकिन तुम्हारे गवर्नमेंट स्कूल में हाँ गवर्नमेंट स्कूल जी ॻाल्हि था कयो तव्हां सरकारी सिंधी उस्ताद न आहिनि हुते सिंधी न आहिनि हिते बि उर्दू पढ़ाइनि था स्कूल त सिंधी बि हुननि में आहिनि ॻाल्हाइनि था थोरो घणो सिंधी में पर उहो पढ़ाई नथा कनि न तव्हां सरकारी स्कूल जी ॻाल्हि था कयो सरकारी स्कूल अच्छा इहो कहिड़ो स्कूल आहे इहो किथे आहे कहिड़ी जगह ते आहे लतीफाबाद 4 नंबर में लतीफाबाद 4 नंबर में अच्छा अच्छा सही सही प्राइमरी स्कूल आहे सही सही पोइ उर्दू पढ़ाईंदा अथसि उर्दू बि पढ़ाईंदा अथसि हलीमा वाकई उस्ताद तव्हांखे सही सां न सम्झाईंदा आहिनि छा चवंदा आहिनि लिखी बस ॾींदा आहिनि पोइ पढ़ाईंदा कुझु न आहे ऐं ॿियो उर्दू बि बाक़ी छा कहिड़ा कहिड़ा सबक पढ़ाईंदा आहिनि सुबुह सां जीअं तव्हां वेंदा त कहिड़ा सबक पढ़ाईंदा आहिनि तव्हांखे बस चवंदा आहिनि अचो सबक ॾियांव पोइ सबक ॾेई हलिया वेंदा आहिनि अच्छा माना सिर्फ़ ईअं पढ़ाईंदा आहिनि ज़बानी पढ़ाईंदा आहिनि लिखाईंदा कुझु बि कोन्हनि सही सही ॾिसो काफ़ी जॻह आहिनि तहिड़ा कुझु शहरनि में जॾहिं असां ॻोठनि जी ॻाल्हि ॿुधंदा हुआसीं त ॻोठनि में जेके आहिनि स्कूल जो अहिड़ो हाल आहे त हीअ त शहर में अहिड़ो हाल आहे हालांकि असांजे जेके आहिनि कासमाबाद में काफ़ी बहितरीन सरकारी स्कूल मौजूदु आहिनि जंहिंमें एतिरी सुठी पढ़ाई एतिरी सुठी तालीम हले पई सरकारी इवन की असांजे रामशोरे में बि बहितरीन स्कूल आहिनि त उन में बि जेकी आहे एॾी बहितरीन तरीक़े सां पढ़ायो पियो हलीमा हाणे कहिड़ो बेत ॿुधाईंदा हुनर ते ॿुधाईंदा पैसे वारो पैसो लटो बता ठीक है वो बताओ पैसो लटुम पटता पैसे वतुम गाव गाव दिनो में के में दिनो खीर खीर दिनुम अमर दिनो लोलो लोलो दिनुम काव दिनो खंभ दिनो राजा दिनो घोड़ो चढ़ी गुम वाह वाह जबरदस्त है सब पुराणो असांखे यादि आहे जॾहिं असां ई पंहिंजे स्कूल वॾी आवाज़ में सभु ॿार इकट्ठे पढ़ंदा हुआसीं त इलाही सुठो लॻंदो ऐं घर में सभु गॾिजी पढ़ी करे हिकिड़े आवाज़ में चवंदी अच्छा हिकु उस्ताद खे ख़बर पइजी वञे त कहिड़ो ॿार जेको गॾु नथो पढ़े के ॿार जेको आराम सां आहिस्ते आहिस्ते आवाज़ में पढ़ंदो बाक़ी उस्ताद हूंदा उनखे ॿारनि जे वेहण जे हवाले सां उथण जे हवाले सां या उनजी कहिड़ी सोच हुजे दिमाग़ में मिंट में उनजी साइकी सम्झी वेंदा हुआ त इहे ई उस्ताद हूंदा जेके पंहिंजे शागिर्द खे जेको पंहिंजो औलाद सम्झी करे उनखे सुठी तरबियत सुठी तरीक़े सां पढ़ाईंदा जी ॿियो ॿुधाईंदा ॿियो छा पढ़ी ॿुधाईंदा ॿियो उर्दू में तव्हांखे अचे थो हिकिड़ो उर्दू में अचेव थो जी जी उहो ॿुधायो
तोता हूँ मैं तोता हूँ, हरे रंग का तोता हूँ, चोंच मेरी लाल है, सुंदर सुंदर चाल है, बागों में रहता हूँ, मीठे फल खाता हूँ, देख नानी के बेटे पत्तों में छिप जाता हूँ, तोता हूँ मैं तोता हूँ, हरे रंग का तोता हूँ। वाह, तव्हांखे वणंदो आहे तोतो वणंदो अथव? हरे रंग का तोता खे जेको हमेशा ॿुधंदे तोते खे चूरी ॾे मिर्च ॾे। अॼुकल्ह त उहो तोता पालण बि दौर ख़तम थिए पियो, हर घर में तोतो हूंदो ई हूंदो। मूंखे यादि आहे पंहिंजे नानाणे शिकारपुर वेंदी हुयमि त के न के घर में या हिकु घर छॾे या ॿ घर छॾे तोता त माण्हू पालींदा, पर हाणे उहो बि दौर उहो बि न आहे जो माण्हू खे टाइम ई कोन्हे त को माण्हू अहिड़ो को जानवर पाले को उन खे तवजो ॾे। अॼुकल्ह जेके आहिनि स्मार्ट फोन्स अची विया आहिनि, सेल फोन्स अची विया आहिनि, उन में असां एॾो बिज़ी थी विया आहियूं। हालांकि को जानवर पालण घर में या उनखे केयर करण त इलाही टाइम ॾियणो थो पए, उनजी केयर करणी थी पए, उनखे पूरो हर कमु छॾे करे। लेकिन एतिरी असांजी मसरूफ़ लाइफ थी आहे, सम्झ नथो अचे कहिड़ी असांखे मसरूफ़ियत आहे कि असांजी सिर्फ़ु सेल फोन ताईं महदूद थी वई आहे, असांजी सिर्फ़ु फोन ते ई महदूद थी वई आहे। हालांकि एतिरो को हक़ीक़त इहा आहे त असांखे को का ख़ासि को कमु कोन हूंदो आहे, पोइ बि कोई मैसेज ईंदो आहे या कॉल ईंदो असां बिज़ी आहियूं। बिज़ी छा में त फज़ूल जी असां जेको ब्राउज़िंग कंदा आहियूं, फज़ूल क़िस्म जे जेके असांखे हर बुर ॿियनि जा कमेंट्स पढ़ण जी असांखे आदत आहे। सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु जेको आहे गैर ज़रूरी जेके फज़ूल टाइम जेके वेस्ट करण वारा हूंदा आहिनि, बाक़ी कंहिंजा लाइक्स करण वारा हूंदा आहिनि, इन में असांखे गुज़री वेंदो आहे। त छो असां न अहिड़ी हिकिड़ी शइ असांखे कहिड़ी सुठी मिली चुकी आहे, अगरि चलो टेक्नोलॉजी वधंदी थी वञे त उन जो फ़ाइदो सुठे तरीक़े सां वठणु घुरिजे। त तव्हांखे अगरि नॉलेजेबल का ॻाल्हि मिले थी त उनखे पढ़ी करे लिखी करे, ऐं त चवंदी आहियां त का शइ किरु तव्हांजी सुठी मिली थी त उनखे नोट डाउन करे छॾियो। इहे थोरो घणो कॉपी पेंसिल जो बि जेको इस्तेमालु कयो, अखर जेके चवंदा आहिनि कारा कयो, तेॾी महिल तव्हां लाइ जेके राइटिंग स्किल्स परफेक्ट थींदा। ख़ासि तौर ते अहिड़े त कॉपी पेस्ट जो मूं ॾिठो आहे त असां चवंदा असांजी फाइल जेकी आहे इन ड्राइव में पई आहे, तव्हांखे जेको असां सेंड करे छॾंदासीं। त इहो दौर अजीब लॻंदो आहे, पंहिंजो लिखणु हथ सां ऐं उहा शइ जेकी आहे इहा याददाश्त में इलाही पकी थी वेंदी आहे। वरी वरी वापसि उन शइ खे खोलणु, वरी उन जेको आहे वर्क खे वरी हथु लाइणु, उन पने खे वरी हथु लाइणु, त उन में उहा शइ रिकॉल थिए थी। फिंगर टिप्स ते जेके हूंदा आहिनि उहो फीड थी वेंदा, स्टोर्स थी वेंदी आहे। हालांकि स्क्रीन जे जेकी टच सां कोन स्टोर थींदी, जेसिताईं तव्हां उन शइ खे लिखंदा पढ़ंदा ठाहींदा। अॻे त जेको आहे वॾी जेके आहिनि राइटिंग स्किल्स जेके आहिनि असांजा राइटिंग बुक्स ईंदा हुआ, उन में परफेक्शन थींदी। अॼुकल्ह जेके पेरेंट्स उहो बि शइ नथा ॾिसनि त असांजे ॿार जी राइटिंग कहिड़े हवाले सां कहिड़े एंगल में थी वञे। इहे सभु बुनियादी जेके हूंदा आहिनि जेके सिखण जा पढ़ाई जे हवाले सां वॾा वॾा सुठा सुठा स्टेप्स हूंदा आहिनि, त इन में ॿार जेके सिखंदा आहिनि कंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते वरी अहिड़ो को टैलेंट जेको हुजे, उन त ॾिसंदी त ड्राइंग्स में एॾी परफेक्शन्स हूंदी। अॼुकल्ह त असांखे ड्राइंग्स बि अहिड़ी मिलनि थियूं त सिर्फ़ु उनखे रंग फिलिंग कंदा आहियूं, कलर फिलिंग कंदा आहियूं, उहो बि कीअं सिर्फ़ु हिकिड़े टच ते। अजीब पियो लॻे मुंहिंजी जेकी नंढी भाउ जी, तूं चए पई त हीअ जेकी आहे सॉफ्ट जेकी आहे ड्राइंग बुक ऐं इंस्टॉल कई आहे, डाउनलोड कई आहे, इन में सिर्फ़ु मूंखे सिर्फ़ु फिंगर टिप ते जेको आहे कलर जेके आहिनि अटैच करण। हालांकि असां कलर बॉक्स वठंदासीं, मूंखे यादि आहे 42 जो हिकिड़ो कलर बॉक्स हूंदो, 42 में पेंसिल्स हूंदियूं, रंगारंगी कलर्स हूंदा, हुन में कलर मिक्स करे जेके आहिनि आसमान जो कलर छा आहे, वण जो छा आहे, मेवनि जो कहिड़ा कहिड़ा रंग, अंब जो कलर कीअं आहे, अनार जो रंग कीअं आहे, उहो सभु मैचिंग करे हुन में कलर फिल कंदासीं, वॾी सुठी मेमोरी थींदी हुई। इहे इंसान ॿारनि खे जेके ख़बर बि पवंदी त कहिड़ो कुदरत जो कहिड़ो कलर। हिते मूंखे ॾाढी ॾुख जी ॻाल्हि थींदी आहे त अॼुकल्ह ॿारनि खे जेको आहे मेवनि जा उन्हनि जा नाला कोन था अचनि, त हीअ कहिड़ो जेको अलाह असांजी नेमत जेकी आहे कहिड़े सीज़न जे कहिड़े हवाले सां जेके असांखे मिले थी, ऐं कहिड़े जेको मौसमी खाइण सां छा कहिड़ा फ़ाइदा थियनि था, नारंग खाइण जा कहिड़ा फ़ाइदा थियनि था, त इहे सभु ॿारनि खे ख़बर ई कोन। इहे नंढी नंढी ॻाल्हियूं जेके पेरेंट्स खे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइण घुरिजनि। जी हाणे तव्हां कहिड़ो असांखे बेत पढ़ी ॿुधाईंदा? नसीहत जो जेको अबे अमा जी इज़त न करे उहो ॿार कहिड़े कम जो, क़ौम खे जेको न सुधारे सो सरदार कहिड़े कम जो, अहिंजीअ में जे कम न अचे सो हथियार कहिड़े कम जो, ख़ुशबू न हुजे जंहिं गुल में उनजो हार कहिड़े कम जो, जेको पैसे सां मिले प्यार उहो प्यार कहिड़े कम जो, जे गुफ़्तगू न हुजे मोहबत वारी त दीदार कहिड़े कम जो, वाइदो कजे त पाड़िजे कूड़ो इक़रार कहिड़े कम जो, यार बि चाकी सींध बि अणबी अहिड़ो यार कहिड़े कम जो, सभई सिंगार सुहन जवानीअ खे कुराड़प में आहे सिंगार कहिड़े कम जो, अकबर जीव ख़ुशि त जहान ख़ुशि न त ही संसार कहिड़े कम जो। वाह,
बिल्कुल क्योंकि काफ़ी कुछ शइ जेके दिल सां चाह सां ई थियनि तो उहे ई एहसास हूंदा आहिनि भले उहो जी चवंदा आहिनि त गिफ्ट ॾियण जो बि इहो न ॾिसंदा कयो त कहिड़े क़िस्म जो उन्हनि गिफ्ट ॾिनो आहे त उहे सभु शइ जेके उन्हनि में इज़हार ॾिसो उन्हनि जी फीलिंग्स ॾिसो माउ पीउ सां जेको असां प्यार कंदा आहियूं त उनखे तवजो उन्हनि शइ जी ज़रूरत हूंदी आहे न ई तव्हां जेको पंहिंजा वॾा थी फुर्स थिया त उन्हनि खे जेको महीने ते जेको ख़र्चु ॾेई छॾियो न हिननि खे हिननि ख़र्च जी ज़रूरत कोन्हे उन्हनि जी तव्हांखे तवजो जी ज़रूरत आहे ॿियो कहिड़ो ॿुधाईंदा ॿियो आहे त हुजे जेकी घुरो पंहिंजे रब खां घुर तूं ॿियनि जे अॻियां हथ टंगण खे छॾे ॾे पिनण मान अॼु ताईं भरिया पल कंहिं बि सजा थी सियाणो पिनण खे छॾे ॾे अथई नियाणियूं पंहिंजूं जे तोखे पीआरियूं त ॿियनि जे नंगनि ॾे तकण खे छॾे ॾे ॾाढनि ते त कावड़ चढ़ाई कोन थी पर मिसकिननि मथां मुछ वटण खे छॾे ॾे गुटका पान पुड़ियूं अथई जे जो जोखो सिगरेट चर्स चिलमन छिकण खे छॾे ॾे जिन जे राह रस्ते ॾे वञणो जे नाहे तंजा पंध पेचरा पुछण खे छॾे ॾे हुजे माण्हू जंहिंजे ॼमण खां जे वाक़ुफ़ खोले ॾंद उन जा ॾिसण खे छॾे ॾे मिले जाते मोहबत ऐं इज़त न तोखे उन्हनि जे अङण ते वञण खे छॾे ॾे सिंधी सुर भिटाई जा ॻाइणा छॾे विया डिस्को डी बि किन जे ॿुधण खे छॾे ॾे काफ़ी अॼु जा शाइर कची कनि पिया शाइरी तूं अहिड़ी शाइरी अकबर लिखण खे छॾे ॾे ज़बरदस्त हर शइ खे महारत हासिल हुजे हर शइ जी ॾिसो त इन जी छा कैटेगरीज़ आहे छा रिवीज़ आहे छा हिन जो बुनियाद आहे बेसिक आहे त इन हवाले सां शाइरी में बि काफ़ी सुनूं हुजनि त असां जेको सिखे जेतिरो चाहे वधीक सिखे ईअं न सम्झे त मूंखे हर शइ में परफेक्शन हासिल आहे ऐं ई जेको महारत रखां थो काफ़ी कभी कंहिं जॻह ते तव्हां बि ॾिठो त हिकिड़ो उस्ताद जेको पंहिंजे शागिर्द एतिरो सेखारींदो त उहो कुझु सिखी वेंदो आहे हिकदमि सां सम्झंदो उस्ताद खे ई जेको गाइडलाइंस ॾियणु शुरू कंदो त हीअं न त हीअं त इहा ॻाल्हि थोरी अजीब लॻंदियूं आहिनि ॾिसो जेकी शइ जे शइ में महारत रखे थो उनखे वधीक ख़बर हूंदी आहे असांखे हमेशह जेको सम्झे पंहिंजी ज़िंदगी में ईअं हलणु घुरिजे त असांखे अञा कुझु कोन थो अचे असांखे अञा काफ़ी कुझु सिखणो आहे इवन की भले तव्हांजी वाखाण थिए थी वाह वाह थिए थी दुनिया में नालो थो थिए इवन की हर कोई तव्हांजे जेको आहे कम खे जेको सराहे थो करे थो इवन की तव्हांखे को एॾी कम ते तव्हांखे को अवॉर्ड्स बि मिले थो तॾहिं बि तव्हां सम्झो त मूंखे जेको आहे अञा ताईं कुझु कोन आयो आहे ऐं पंहिंजे कम में अञा महारत हासिल करणु चाहे उहो तव्हांजे एजुकेशन में हुजे चाहे उहो तव्हांजे आर्ट सां को रिलेटेड हुजे चाहे उहो को बहितरीन सिंगर हुजे चाहे उहो बहितरीन को शाइर हुजे इवन की आउं इहो चाहींदमि त असांजी कंप्यूटर जी दुनिया में एतिरी वसी जेकी दुनिया थी वई आहे ख़ासि तौर ते ग्राफिंग जे हवाले सां एडिटिंग जे हवाले सां ऐं रिपोर्ट राइटिंग जे हवाले सां वॾी वसी दुनिया थी वई आहे ऑनलाइन जेके काफ़ी कोर्सिस अचनि था अची सघनि था उन में बि अगरि असां इहो चऊं त असां बिल्कुलु परफेक्ट थी आहियूं त ईअं कोन्हे इहा टेक्नोलॉजी अहिड़ी जेकी ॾुखी हूंदी आहे हिकिड़ी अपडेट करण खां पोइ वरी थोरी देरि खां पोइ महीननि खां पोइ हिकिड़े महीने खां पोइ वरी ॿी अपडेट अची वेंदी आहे त असां ॾिसो त डे बाय डे जेकी आहे दुनिया केतिरी चेंज थींदी थी वञे तव्हां हिकिड़ी शइ में हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे असां सॉफ्टवेयर वर्ल्ड में हिकिड़ा ऐप जे ज़रिए पंहिंजे सर्कल खे असां हलायूं था का शइ असांखे खपे त हिकदमि सां असां इवन की घर वारनि खे बि असां सॾु कयूं था त असांखे हिकिड़ो ऐप जो इस्तेमालु करणो थो पए ऐप ते असां हिकिड़ी कॉल कयूं था त हुननि खे घर वेठे ई साम्हूं सॾु था कयूं इवन की न ई असां हेठि लही वञूं या कंहिंजो दरवाज़ो खड़काए उनखे कमु चई वठूं न इहे को असां सभु शइ जेके आहिनि असां टेक्नोलॉजी जी बढ़ चढ़ी आहियूं सिर्फ़ु आसानी आहे सुठाई आहे पर इन जो इस्तेमालु जेको आहे पॉज़िटिव जो कयो इहे असांजे पंहिंजे हथ में हूंदो आहे त ॾिसो कोई अगरि ग़ैर ज़रूरी इस्तेमालु थो करे त उन जो इफेक्ट जेको आहे ॿियनि ते पए थो अगरि का हिकिड़ी न्याणी आहे त उन शइ खे ग़लति यूज़ थी करे त जेके सही इस्तेमालु करण वारी सही फ़ाइदो हासिल करण वारी उन न्याणी ते पोइ बेल लॻी वेंदा पोइ उन जा वालिदैन उन जा माउ पीउ चवंदा आहिनि त हीअ ॻाल्हि सां त हर ग़लति हरकतूं थियनि थियूं ग़लति शइ थिए थी त पोइ उन खां बि उहा शइ खसिजी वेंदी आहे पर जेको आहे पाण सां गॾो गॾु ॿियनि जो बि इन शइ जो ख़्यालु कंदा अगरि मां अहिड़ो ग़लति क़दम खणां थी त मुंहिंजे ज़रिए ॿियनि ते बि जो ग़लति इम्पैक्ट पवंदो पर नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंह जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंह जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे ऐं तव्हांजो साथ बि हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो 033210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अल्हम्दुलिल्लाह जी तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक बाबूजा कहिड़े इलाइक़े को पंहिंजो नालो ॿुधायो गुलशन अली दारे जो खैरपुर मीरस दरगाह लब फकीर सी शादी शे अवां के भलीकार जी छा चवण चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम ॾाढो बहितरीनु सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो
मेहरबानी मेहरबानी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो हलूं था हाणे हलीमा ॾे हलीमा खे इहो बि ॿुधाईंदा त उन्हनि खे बुझारतूं बि अचनि थियूं त जेको पोइ जेको हलीमा असांखे बुझारत ॾींदी जेके असां सभिनि खे उहे बुझारत टोड़णी पवंदी पर हींअर हलीमा को हिकिड़ो हुनर जो बेत ॿुधूं था जी हलीमा बुझारत थी हुनर जो बेत थोरो ॿुधायो न पोइ बुझारत ॿुधाईंदा हुनर जो बेत थी ॿुधायां अंगन में ससी ॻाल्हाए थी सतनि सां हिकु ॿ टे ॾिठमि त 8 थी विया कहिड़ा 10 कयमि जोरड़ा करे या आजिज़ चवे हाणे हिन लफ़्ज़नि जी चीर थींदी नकी 1 2 3 नकी 8 अखी पटे ॾिठमि त उठो थी विया कहिड़ा 10 कयमि जोरड़ा करे या आजिज़ चवे नकी 10 नकी 11 कहिड़ा 2 कयमि चोरी ऋण करे या आजिज़ चवे वाह वाह जबरदस्त जबरदस्त हुनर जो बेत थी ॻायां जी जी ज़ातुनि में मारी ॻाल्हाए थी उमिरि सां आऊं तुंहिंजो संदो पर तूं त गडरो आहे शेखनि में आहे काद्यानी कई हुई ब्रोही कई हुई अकबर चवे मलक चवंदई हाणे हिन लफ़्ज़नि जी चीर थींदी नकी तुंहिंजो नकी गडरो आऊं त उञो संदो पर तूं त गुंडरो आहे शेखनि में आणे काद्यानी कई हुई नकी शेख नकी काद्यानी शीखुनि में आणे के ध्यानी कई हुई ब्रोही कई हुई अकबर चवे मलक चवंदई नकी ब्रोही नकी मलक ब्रोही कई हुई अकबर चवे मुल्क चवंदई वाह जबरदस्त जबरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ अच्छा हिनखे बुझारतूं जो की भला शौक़ थियो त बुझारत असां त गुजारत बि ॿाराणी गुजारत जेका आहे उनखे चइबो आहे जेका आम माण्हू सम्झी सघे ॾिठ पिरोली ॾिसी कंहिं शइ खे पोइ माण्हू ठाहे जीअं का शइ साम्हूं नज़र आहे पइजी वई उन ते पोइ उन ते माण्हू ठाहे वठे उनखे चइबो आहे ॾिठ पिरोली ॾिठ पिरोली सही पिरोलियूं ॿ टे यादि आहिनि हलीमा खे सही आहे सही मां हिकिड़ी कॉल रिसीव कया मां कॉल हिकिड़ी रिसीव कया त कॉल रिसीव करे पोइ मां जेको आहे ॾिखे ॿुधाईंदमि जेको आहे जी हलो सलाम वालेकुम सलाम भेण आली मदद बोला अली मदद जी केरु किथां खां अभी अंसार कोसो गलाया गुलशन अदीर कराची का असांजो होटल भी आहे ते ॾिसे पई सॼी टीम मुंहिंजी ॾिसे पई चाचो बि असांजो सुञाणो आहे चाचो बि चांहि पीवा मुंहिंजे होटल ते हा वाह 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 महिरबानी होटल ते हले पियो प्रोग्राम हा तमामु सुठो होटल हले थो प्रोग्राम सॼी संगत पई ॾिसे चाचे सां ॻाल्हाईंदासीं हा बिल्कुलु बिल्कुलु ॿुधनि पिया ॿुध तव्हां ॻाल्हायो हुननि सां तव्हां सां ॻाल्हाइण चाहिनि था लिख पहुचाइण सभु ॿुधनि पिया अस्सलाम वालेकुम चाचा खुश आहियो ॿियो ख़ैर तबियतूं सही असां आहियूं साईं झूना मुड़ुस थोरो इन ते आवाज़ घटि ईंदो आहे सम्झण में फोन ते सही आहे तव्हां ॿुधाईंदा वञो मां हिननि खे ॿुधाईंदमि छा चवणु चाहींदो हुननि सां छा ॻाल्हाइणु चाहींदो ॿुधनि पिया तव्हां हा चाचो असां चांहि बि पी वियो आहे होटल ते आयो आहे ऐं चाचे खे तमामु घणा सलाम सॼी संगत खे सलाम मुंहिंजी होटल ते ॾिसे पई वालेकुम सलाम मेहरबानी मेहरबानी थैंक यू सो मच होटल ते टेलीविजन ते प्रोग्राम सुबुह में ॾिसी करे एंजॉय कनि पिया ऐं चाचे खे ॾिसी करे हुननि वाकई हुननि ख़ुशी जो इज़हार थियो त हुननि कॉल कई हुननि ॿुधायो लेकिन इहे नंढी नंढी ख़ुशियूं हूंदियूं आहिनि असां जेको कंहिंसां वक़्तु गुज़ारींदो आहे कंहिंसां ॾिसंदो त अचानक जेको आहे ऐं त इहो ई चवंदी आहियां त असांजो जेको आहे सुबुह महिराण जेको हूंदो आहे तूं हिकिड़ो जेको विछड़ियल माण्हुनि खे जेको हमेशह मिलाईंदो आहे ख़ासि तौर ते पंहिंजे टेलीविजन स्क्रीन जे ज़रिए त वरी इहो बि ॿुधाईंदी हलां त वीहर त जेको मेहरान जेको चैनल जेको आहे असां यूट्यूब ते बि अवेलेबल आहे मेहरान टीवी टेलीविजन असांजो तव्हां हुनखे लाइक कंदा शेयर कंदा सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा त हलूं था हाणे हलीमा त असांखे ॿुधाए जी हलीमा जी गुजारत थी जा ॾिठ पिरोली जंहिंखे पातल पीलो वेस जंहिंजे मथे खे आ केस वठी हर को दो चूसेस आजिज़ आहे कहिड़ो रेस वाह हाणे इहो सोचणो पवंदो त माना हिकिड़ो पीलो आहे सही आहे ॿियो छा चवनि हिननि वरी ॿीहर पढ़ंदी जंहिंखे पातल पीलो वेस जंहिंजे मथे खे आ केस वठी हर को दो चूसेस आजिज़ आहे कहिड़ो रेस अच्छा केस माना हिकिड़ो रंग आहे मथे ते माना कारो माना मथां हिसो हुनजो कारो आहे जिते मथो हुजे जंहिं शइ ऐं पीलो हुनखे वेस पातल आहे सही हुन सां मोहबत सभु को करे वठी चूसेस थो हुनखे खाइण जी शइ आहे त माना
इहो माना मेवो आहे मूंखे ॿियो थो लॻे त पोइ इहो अंब त कोन्हे वाह वाह कजाए वाह वाह कजाए वाह वाह कयो सभु जेको आहे इहो माण्हू हिन ते चूसर ते सकण ते जेको ख़बर पई त वाकई इहो बहितरीनु अंब आहे अच्छा ॿियो ॿी कहिड़ी पुजारत ॾींदा गुजारत थी जा ॾिठ पिरोली अकबर साओ पीलो सुट जहिड़ो मुहांडे में मट जहिड़ो खात नरम पट जहिड़ो अच्छा इहो बि मूंखे लॻे थो को मेवो आहे इहो बि को मेवो आहे मट जे मुहांडे आहे ऐं हुनजो रंग जेको आहे सो पट जी आहे साओ बि आहे पीलो बि आहे ॿ क़िस्म रंग थिए थो हू नारे खाइण में बि नरम आहे हू नारे जो लॻे पियो हीउ लॻे थो सियारे जो आहे अहिड़ो कुझु आहे माना खाइण में मट जहिड़ो छा चवंदा आहिनि हुनखे पपीतो नरम खाइण में थिए थो या अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं पपीतो न रंग कहिड़ो हुअसि रंग जो छा ॿुधाए वरी वराए पढ़ो अकबर साओ पीलो सुट जहिड़ो मुहांडे में मट जहिड़ो खात नरम पट जहिड़ो मट जहिड़ो त माना ईअं शइ पियो हूंदो गिदरो कोन थो थी सघे न गिदरो बि न आहे ज़ैतून त न आहे वाह वाह कजाए वाह वाह कजाए एॾी होशियार करे को थी जेका इहे असांखे स्कूल्स में बि जेके आहिनि इहे रिडल्स जेके आहिनि असांखे ॾींदा हुआ इन रिडल्स जे हवाले सां इहे ॿारनि जो जेको आहे ॾिसो IQ लेवल टेस्ट थींदो आहे ॾिसो हीअ सुगड़ाहट जेकी आहे हर एंगल सां हिकिड़ी बहितरीन जेकी आहे तरबियत थी करे ॾिसो हीअ इंसान सोचंदो दिमाग़ लड़ाईंदो हीअ ॿारनि जा जेके आहिनि अहिड़ा कलर्स हाणे ॾिसो मेवे खे खणी करे कॉन्सेप्ट न कयो त उन जो एक्चुअली हुननि जी जेकी आहे बेसिक तालीम थी थिए हवाले सां त अंब कीअं हूंदो आहे हिन जो रंग कीअं हूंदो आहे हुनखे कीअं खाइबो आहे कहिड़े मौसम में हूंदो आहे हाणे वरी अली अकबर ॾे वेंदासीं त हींअर असांखे छा था ॿुधाइनि जी छा ॿुधाईंदा हींअर असांखे नसीहत जो बि त इहो त अचो त अहिड़ा कम करियूं जीअं मुआशिरो संवारजे माहौल रखूं साफ़ ऐं न गंदगीअ में घारजे गुटका खाई हर हंध ते थुकूं हणी न थुकारजे हेराए पान पुड़ियुनि ते ईंदड़ नसुल न खारजे पंहिंजे बचनि खे स्कूल ऐं मदरसे वेहारजे न्याणियूं हुजनि या पुट पर तालीम आला ॾियारजे अदब ऐं इख़लाक़ बि औलाद खे सेखारजे बम हणी कंहिं बेगुनाह इंसान खे की न मारजे एॾो न कजे ज़ुल्म अकबर कुझु ख़ौफ़ ख़ुदा जो धारजे पंहिंजो वतन आहे पंहिंजो मुल्क आहे हुनखे ख़राब न कजे माण्हू इहे गुटका खाई किन कनि पिया या अफ़रा तफ़री पैदा थी थिए या न करणु खपे त बहितर आहे पंहिंजे औलाद खे पढ़ाइनि त उन पढ़ण में हुननि खे अदब जी ख़बर पवंदी इख़लाक़ जी ख़बर पवंदी ऐं इहे फॾा इहे गंदगियूं असांजे मुल्क पाकिस्तान में न थींदियूं पंहिंजे सिंध वतन में न थींदियूं इहे सुठियूं ॻाल्हियूं ॾिसो इंसान जेको आहे सफ़ाई नसीब माना गंदगी हमेशह अवॉइड कजे इवन के पंहिंजे घर खे अंदरि साफ़ कयो था त ॿाहिरि जेको आहे उहो बि तव्हांजो ई जहान आहे तव्हां ई उते घुमो फिरो था इन वारे सां वधीक जेके ख़्यालु रखणु घुरिजे ॿियो कहिड़ो बित ॿुधाईंदा ॿियो बि आहे पंहिंजो असांजो उस्ताद सुगाड़ा मोहम्मद मलूक अब्बासी उनजो बि अहिड़ो ई आहे त नेकीअ जा कम कजनि अहिड़नि अहिड़नि कमनि में माण्हू हथु विझे जेके दुनिया में ऐं आख़िरत में कामयाबी उन्हनि मां थिए थी चए थो त ॿुधी हीअ नसीहत तूं शोखी छॾे ॾे नाहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे मिलई जाते इज़त उते घर अॾे ॾे खणी ख़ैर वञजांइ तूं जल्दी जॾे ॾे जे हुजे ई हक़ु पराओ त साजुर सॾे ॾे करे मेड़ जेको अचे तुंहिंजे तॾे ॾे कजांइ माफ़ तंहिंखे ॾिसी कंहिं वॾे ॾे वठी मौत वेंदुई पोइ खणंदई खॾे ॾे छॾे ॿाहिरि ईंदई पुराणे भॾे ॾे अजायो अबासी न फिर तूं फॾे ॾे मलूक तूं बि मोहबत में गाॾी गॾे ॾे ज़बरदस्त पर असीं हीअं वक़्तु शॉर्ट क्वेश्चन ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तव्हां खे तपाल मेज़बान जेको ॿुधाए रिश्तनि जो मान कारी रवनि जो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐसे जी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे है ऐं तव्हां जे साथ में फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस करे जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 के प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा ऐं कि ॾिसो त इंसान जेको आहे हमेशह चाहींदो आहे त मूंखे हर शइ जी नॉलेज हुजे ऐं इलाही दानिश्वर हुजां इलाही ॾाहो हुजां मूंखे कोई बि सवाल करे त जेको आहे उनखे फट सां जवाबु ॾियां उनखे लाजवाब करे छॾां त उन लाइ असांखे पढ़णु घुरिजे उन लाइ असांखे ॼाण वठणु हुजे ऐं उहो चाहींदमि त तव्हांखे जेको आहे फिंगर टिप्स ते त सॼी नॉलेज मिले थी त पर उन हवाले सां सुठी नॉलेज जेको आहे तव्हां हासिल कयो जंहिंमें तव्हांखे हर जॻह ते हर फील्ड में तव्हांखे कमु अचे ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं हेलो सलाम वालेकुम सलाम अॼु तव्हां सभिनीनि खे खोड़ सारा सलाम ऐं दुआऊं हुजनि हमेशह जीअं कीअं ज़ुबैदा ठीकु आहियो मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा
बस मूंखे बि ॾाढी थींदी आहे माशाअल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो दी? बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं पे गुज़रे सुबुह तव्हांजी? सुठी, थैंक यू। इहे पुछण सां ॾाढी ख़ुशी थींदी आहे। तव्हां यादि कंदा आहियो ऐं ख़ासि वरी असांखे तव्हां वणंदा आहियो शोबिज़ वारा जेके बि आहे। ईअं लॻंदो आहे असांजा तव्हां पंहिंजा घर जा भाती हुजो। महिरबानी ॼाण में सची में ईअं प्यारा हूंदा आहियो। महिरबानी, थैंक यू ज़ुबैदा। कीअं अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदो? कीअं लॻो प्रोग्राम? ॾाढो सुठो ॾाढो सुठो। अॼु जे हवाले सां त नंढड़ी एतिरो सुहिणे नमूने सां पेश करे पई, कुझु ॿुधाए पई, ॾाढो वणियो। ऐं मां इन जे लाइ ॻाल्हि कई आहे, उहा बि दिलि चवंदी आहे करण लाइ। कॾहिं कॾहिं माण्हू बिज़ी बि हूंदो आहे ऐं मूंखे पाण खे ॾिसो कीअं चए थो त मुंहिंजी नंढड़ी बि माशाअल्लाह इन वांगुरु आहे। नंढड़ी अनमोल नालो अथसि, अनमोल ख़ुशी। अनमोल ख़ुशी, ज़बरदस्त माशाअल्लाह। जेको साले साबिया करे उनखे बि ॾाढो शौक़ु आहे बेत ॿुधाइण जो, ईअं प्रोग्रामनि में यादि जो। उनखे ॾुखिया ॾुखिया यादि हूंदा आहिनि माशाअल्लाह। अच्छा, ॾुखिया ॾुखिया तव्हांखे यादि आहिनि भले कॾहिं जेको पढ़िया हुजनि? मां यादि न कंदी आहियां। जॾहिं पढ़ियल आहे पढ़ी वञी यादि न कंदी आहियां। मां माइंड में मां फोन नंबर बि न यादि कंदी आहियां। अच्छा, पाण यादि न कंदो या थींदा कोन्हनि यादि? न मां पाण न कंदी आहियां। इन में इंट्रस्ट न आहे बस। अच्छा, इंट्रस्ट न आहे। इहा वॾी अजीब नई ॻाल्हि ॿुधाए त काफ़ी माण्हू चवंदा आहिनि असांखे यादि ई कोन थींदो आहे। पर ही तव्हां ॿुधायो तव्हां पाण ई जेको इंट्रस्ट नथा वठो यादि का बि शइ यादि। हा, मुंहिंजी डायरियूं आहिनि। मां ॾाढी सारी लिखी, तमामु घणी पढ़ी, यादि कई। बस कुझु इंसान में हूंदा आहिनि न दुख। अच्छा, पंहिंजी सही सही ज़बरदस्त। माना तव्हां सिर्फ़ु पंहिंजी शाइरी बि जेके तव्हां सिर्फ़ु लिखी करे ई साम्हूं रखी करे पढ़ंदा आहियो। बहितरीन बहितरीन। अच्छा, शाइरी जो शौक़ु कीअं थियो भला? शाइरी जो इहो बस जेके हसास माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे शाइरी जो शौक़ु हूंदो आहे। दिलि में एहसास हुजे अॻे जे लाइ, पोइ एहसास वारो जंहिंजी दिलि में एहसास न आहे न उहो शाइरी न कंदो हूंदो शायदि। उहो बसि ॿुधी करे बसि छॾे ॾींदो हूंदो। वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। थैंक यू ज़ुबैदा। ॿियो कुझु चवणु चाहींदा? तव्हां बसि अलाह जी माना तव्हांखे कीअं लॻंदो आहे जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा आहियो? ऐं इन खां अलावा तव्हां छा कंदा आहियो? इन खां अलावा पाण जेको राइटर आहे, कुझु न कुझु लिखंदी रहंदी आहियां। ऐं काफ़ी कुझु जेको ॿियो बि मुंहिंजो कमु जेको मेन जेको फोकस हूंदो आहे इहे ई असांजे महिरान टेलीविजन। इन खां वधीक मूंखे ॿियो छा खपे? ऐं इंसान जेको हमेशह ॿाहिरि जॾहिं निकिरे थो त थिए त जेको इलाही कॉन्फिडेंट आहियां ऐं हमेशह इंसान खे पंहिंजे लिमिटेशन जे दायरे में रहणु घुरिजे। थैंक यू ज़ुबैदा। मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में हमेशह जेके शामिल थींदा हो। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त असां जॾहिं अगरि ॿाहिरि वञूं था त असांखे ॿाहिरि कहिड़ी फीलिंग्स ईंदियूं आहिनि। काफ़ी कुझु जॾहिं न्याणी ॿाहिरि वेंदी आहे त काफ़ी अहिड़ा बैरियर्स हूंदा आहिनि। त उन बैरियर्स खे जेको आहे उहो फेस करे करे ॿाहिरि वेंदी आहे। ॾिसो, असां जेसिताईं पाण सही आहियूं ओसिताईं असां लाइ सभु कुझु सही आहे। असां कोशिशि कयूं त असां पंहिंजे जेके लिमिटेशन जे दायरे में असां हलूं, न ई असां कुझु अणवंदी अहिड़ी का ॻाल्हि कयूं जो बाद में जेके असांखे असांजे लाइ असांजी फैमिली जे लाइ जेको नुक़सानकार थिए या असांजी ज़िंदगी जो कुझु अहिड़ो असांखे ॾुख ॾेई वञे जेको बाद में हमेशह सॼी ज़िंदगी उन ते असां पाण खे मलामत कयूं। त जेकी बि न्याणियूं आहिनि, जेकी बि शागिर्दाणियूं, ख़ासि तौर ते टीचर्स बि आहिनि, त उन खे हर शइ खे सोचे सम्झे जेके पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला करणु घुरिजनि। ऐं तालीम जी अगरि तव्हांखे इजाज़त आहे त तव्हां तालीम एतिरे हद ताईं हासिल कयो जेके ॿियनि न्याणियुनि लाइ बि सवलाई थी वञे। ॻोठनि में बि कुझु हिकु ॿ न्याणियूं जेके आहिनि पढ़ी जेको एतिरी करदियूं आहिनि त ॿियनि जे लाइ आसानी पैदा कंदियूं आहिनि। त बाबा हाणे मुंहिंजी जेके ॻोठ जी ॿियूं जेकी मुंहिंजी न्याणियूं आहिनि, ॿियूं जेकी छोकिरियूं आहिनि, उहे बि आराम सां तालीम हासिल कयो। छो त हिकिड़ो अहिड़ो कमु जेको किरदारु हू पंहिंजे मुआशिरे में ठाहे वेंदियूं त ॿियनि वालदेन खे बि ख़्वाहिश थींदी आहे त मुंहिंजी बि न्याणी जेकी आहे इहे पढ़े लिखे। हिकिड़ी ॿी कॉल रिसीव कंदमि। हलो, सलाम। बिल्कुल ठीक ठाक। बाबूजा पंहिंजो तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? अली मोहम्मद रफीक जो ताली स्टेशन जिलो उमरकोट खां। अवांखे भलीकार प्रोग्राम सुपर में जी छा चवण चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम? अली प्रोग्राम फर्स्ट क्लास में वञी ॾिसूं था, पर कॾहिं कॾहिं कॉल करण जी कंदा आहियूं कोशिशि, कॾहिं नंबर मिलंदो आहे कॾहिं न ई मिलंदो आहे। सही सही। अॼु तव्हां नंबर मिलियो, मूंखे इलाही ख़ुशी थी थिए। ऐं छा चवण चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? छा चवंदो, कीअं लॻो प्रोग्राम? हलीमा जेके एॾा बेत पढ़िया ॿुधाए ॾिनियूं। जी जी, तमामु पुराणो अॼु काको जो विहारियो आहे। असांजी इहे सखाफ़तूं अलाए छो असां सिंधियुनि खां विसरंदियूं वञनि पियूं, पर मूं ॾिठो आहे त महिराण कोशिशि टीवी जी इहा कोशिशि आहे त पुराणा गाना या पुराणियूं जेके असांजी सिंध जूं सखाफ़तूं आहिनि उन्हनि शयुनि खे खणी अॻिते अचनि। अलाह अव्हांखे ऐं अव्हांजे इदारे खे कामयाबु कंदो इंशाअल्लाह ताला। आमीन आमीन सुबह आमीन। यकीनन असां सभिनि जी इहा ई कोशिशि हुजणु खपे त अवल पंहिंजी ॿोली, पंहिंजा माण्हू, पंहिंजी रवायत, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजा रागी, पंहिंजा अदाकार हुजनि, उन्ही खे ई प्रमोट कयूं।
उन ते ही घणा तबसरा कयो उन्हनि जे जेकी चङाई जा कम आहिनि या उन्हनि में जेको हुनर आहे उन्हनि में जेको टैलेंट आहे उहो पंहिंजी जेकी नसल खे असां ॿुधायो त पापा अॼुकल्ह जेको घरनि में ॿिए हंधि जेको सभु को कॉपी करण में लॻी वियो आहे त कोई ड्रामनि में कॉपी करे थो कोई कॉमेडी में कोई कॉपी करे या औरतूं उन्हनि जी किस्म जे मिज़ाज में हली वियूं पंहिंजे लिबास खे जेको छॾे ॾिनो ॿाहिरि मुल्कनि जी जेको आहे उन्हनि जे कल्चर खे उन्हनि जे ट्रेडिशन खे उन्हनि जे रवैयनि खे उन्हनि जे हाणे अजीब ॻाल्हि आहे त हेॾो मेकअप करे केरु जेको हेॾा मेकअप हेॾा ज़ेवर पाए करे जेको केरु अॼुकल्ह जी जेकी आहे हक़ीक़त बेस में औरत जेकी आहे सुम्हे थी घुमे थी या एॾो हेवी मेकअप करे या एॾा हेवी ज़ेवर पाए करे रंध पचा कंदी रियलिटी को बिल्कुलु जेको आहे अगेंस्ट आहे असांजे जेको सिंधी चैनल में जेके एतिरा असांजा ख़ासि तौर ते ॿाहिरां टेलीविजन जेके आहिनि तव्हांखे बिल्कुलु हक़ीक़त बेसिक जेके आहिनि कहाणियूं खणियूं ड्रामा जेके आहिनि उहे तव्हांखे जंहिंमें हर कंहिं में को मोरल जेको सबक़ु आहे मोरल को जेकी हक़ीक़त बेस ते जेके सभु शयूं ॻाल्हियूं तव्हांखे जेके आहिनि प्रोग्राम अहिड़ा मुनफ़रिद जेको तव्हांखे ॾेखारे थो ऐं इहे ई असां जेसिताईं रियलिटी सां जेसिताईं टच न थींदासीं न ओसि ताईं जेके आहे असांखे उन शइ खे सुकून कोन मिलंदो हीअ ॾिसो अॼु जेकी आहे नंढड़ी हलीमा वेठी आहे त ॾिसो इहा सुभाणे जेको आहे वॾी थींदी पढ़ी लिखी थींदी घर में सुगड़ थींदी हीअ लतीफ़ जावेद हीअं ॿियनि औरतुनि ताईं जेको पुॼी ईंदी उन्हनि लाइ आसानी पैदा कंदी असां लाइ त इहो जेको वॾो ख़ुशी जो आहे वॾो असां नाज़ कयूं था इन ते त यकीनन असांखे वॾो नाज़ आहे इन ते त अहिड़ी जेकी हलीमा थी नंढी न्याणी 7 सालनि जी आहे 7 सालनि जी ॿारड़ी जेको आहे एतिरो कॉन्फिडेंस लेवल थी करे एतिरो कॉन्फिडेंस लेवल उन ते अची करे हलीमा जेको आहे पंहिंजो ख़ूबसूरत हलीमा जे हौसला जेको आहे पंहिंजो जेको टैलेंट आहे सॼी स्क्रीन खे ॾेखारे पई ॿुधाए पई उत्साह ॾिए पई त तव्हां जेके ॻोठनि में ॿारनि में केरु थो चए असांजे ॻोठ ॿारनि में जेको हुनर कोन्हे तालीम कोन्हे केरु थो चए असां जेको ॻोठनि में जेको लिमिटेड दायरे ते असां जेकी ज़िंदगी आहे सां त महिरबानी करे तव्हां जेको हलीमा खे ॾिसी करे ही जेको आहे हिकिड़ो सबक़ु हासिल करो इन जे वार जेका लेख चांडे साहिब खां जेको आहे जेको ॾिसो त कहिड़ी जेके पंहिंजी नालीम जेके न्याणी खे जेको एतिरी तालीम हासिल करण लाइ उन्हनि एतिरी कोशिशि कई आहे इन्हनि खां ई कुझु सिखो इहे सभु शयूं जेके आहिनि असांखे अॻिते कमु ईंदियूं न्याणी जेको पढ़ाईंदा त सॼो मुआशिरो सुठो थींदो छो त उहो बहितरीन हिकिड़ी माउ थींदी पंहिंजे अगरि पुट जी औलाद आहे त उनखे सम्झाईंदी त इज़त कीअं कजे वॾनि सां कीअं ॻाल्हाइजे कंहिंजो हक़ न खाइजे उहो पहिरीं हिकिड़ी जेको असां सिखिया जो घर हूंदो आहे उहो असांजी हिकिड़ी माउ हूंदी आहे माउ जेकी असांजी हिकिड़ी औरत हूंदी आहे हिकिड़ी न्याणी हूंदी आहे अगरि उहा पढ़ियल लिखियल हूंदी त उहा सही राह सही रस्तो ऐं ॿुधाईंदी पंहिंजे औलाद खे इहे सभु शयूं जेके आहिनि असांखे पंहिंजी ज़िंदगी में ज़रूरु सोचणु ऐं सम्झणु घुरिजनि जी हली ॿुधायो ॿियो छा ॿुधाईंदा अॼु असांखे हिकिड़ो ॿुधायो आहे त सौण इंसान जा अॻे सौण लॻंदा ॾोरो थो फरे अखि थी फरे भई हिन वटि खत थिया आहिनि पोइ खत बि उन दौर में हुया पर पोइ वरी हे थियूं मोबाइल हाणे त मुल्क ॻोल्हियो पियो आहे मुंहिंजो अॼु बि ईंदा आंगण ते अॼु दिलि थी मुंहिंजी घुरे सवण लॻनि था सारा सॼी अखि बि पई थी फरे कां बि वेही कालाकूं थो भित ते कां कां करे दीदूं आहिनि दगनि में वेठो ध्यानु धरे सिक आहे सजणनि जी थो सिक में सीनो डरे ख़ुदा करे छल ख़ैर असां पहिरीं अचनि पेर भरे चंदिया अकबर दिलि ठरे जो अखियुनि सां ईंदी ॾिसां इहे सोन लॻंदा वाकई जी का मानी खाईंदासीं घिरो किरंदो त चवंदा त जेको महिमान थो चए या कां जत ते वेंदो कां कां कंदो चवंदो महिमान अहिड़े क़िस्म जॻह हालांकि हीअ तहली पे थी हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो सलाम वालेकुम सलाम हक़ मौजूद सदा मौजूद मूंखे इलाही ख़ुशी थिए थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो पर ॿीहर हिकु तारीफ़ कराईंदा केरु किथां खां हाँ शहर नसीराबाद खां मीर चेक थो ॻाल्हायां अवां खे भली कार तव्हां हमेशह असांजे प्रोग्राम में शामिल थींदा मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे कीअं पियो लॻे अॼु प्रोग्राम छा चवणु चाहींदा प्रोग्राम ॾाढो सुठो ज़बरदस्त भेट असांजा अकबर चांद साहिब करनि पिया ऐं असांजा काफ़िले इकराम वॾा ऐं उन्हनि जी भेटनि जे एवज़ आऊं बि जवाबु ॾियां जी 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 चए थो त भरे भरे आण साथी प्यालो सिक जो अच्छा सही सदाऊं सिकायलनि जो ॼाणो थी ॼाण सूरत मां सुञाण उञायल एजाज़ चवे वाह वरी थो चए त अखियूं अड़ियूं अखियुनि सां इश्क करे अॻुवाण अखियूं अड़ियूं अखियुनि सां इश्क करे अॻुवाण हाणे केरु मथो मोड़े तीरनि जे ताव खां हू त मल्हाईंदियूं पाण पुरजा थी पिड़ मथे करे हू त मल्हाईंदियूं पाण कान कढंदियूं कान अज़ल जी एजाज़ चवे वाह थैंक यू वरी तो
टाइम असांजो पुॼाणी ते पहुची वियो आहे असांजो वक़्तु प्रोग्राम जो बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे तव्हां प्रोग्राम में लास्ट में जेको आहे तव्हां शामिल थिया तव्हां शुरूआत में जेको आहे शामिल थींदा कयो ऐं सुभाणे चाहींदो त जेको असांजे फर्स्ट सेगमेंट्स में या सेकेंड सेगमेंट में शामिल थींदो तव्हां सां जेको भरपूर कचहरी थींदी थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदो मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदो त जीअं त नाज़रीन असांजे वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो आहे तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां वक़्तु कढी करे आयो ऐं हलीमा लाइ ऐं यकीनन दुआ घुरंदमि त अलाह इनखे कामयाब करे सुठी तालीम जेको आहे इनखे मिले जेतिरी तालीम हलीमा खे मिलंदी ओतिरो ई जेको असांजे सिंध जो नालो जेको रोशन कंदी असांजी सिंध जी न्याणी ऐं असांखे उन ते नाज़ ऐं फ़ख़ुरु थींदो वॾी महिरबानी थैंक यू सो मच नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे इंशाअल्लाह जेको आहे सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हुनि खे ॾींदा इजाज़त दुआ में यादि अल्लाह हाफ़िज़